बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग दिस मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में सबाबरो तव्हां सभिनी खे भलीकार करे थी। मूंखे उमेदु आहे ऐं अलाह खां दुआ बि आहे त तव्हां ठीकु रहंदा ख़ुशि हूंदा पंहिंजे प्यारनि सां पंहिंजे ॿारनि सां जिते बि रहो खिलंदा मुस्कुराईंदा रहो शादो आबाद रहो ऐं हमेशह अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशियूं ॾे। नाज़रीन अॼु जो मौसम तमामु सुठो आहे ऐं सिर्फ़ु न कराची जी असीं ॻाल्हि कंदासीं ओवरऑल मौसम असांखे ख़ुशगवार नज़र अची रहियो आहे। असीं इन मौसम खे इंजॉय करे रहिया आहियूं छो त हिन वक़्तु मार्च जो जेको एंड थियो आहे ओ माय गॉड शुक्र अल्हम्दुलिल्लाह पहिरीं त शुक्र अल्हम्दुलिल्लाह त मार्च एंड थी वियो। इन ते खोड़ सारियूं मीम्स बि हलियूं आहिनि खोड़ सारा असां इन ते ॾिसूं पिया त मज़ाहिया क्लिप्स ठाहिया विया आहिनि त मार्च आख़िर गुज़रे छो नथो। फाइनली असां वटि अप्रैल अची वियो आहे ऐं मार्च गुज़री वियो आहे। मार्च में असीं खोड़ सारियूं शयूं ॾिठियूंसीं। मार्च ईअं लॻे पियो त हिकिड़े साल जीअं गुज़रियो आहे। ईद बि उन में होली बि उन में असीं जंग बि ॾिठीसीं असीं पेट्रोल महांगो ॾिठोसीं स्कूल्स बंदि थिया स्कूल्स खुलिया ईद गुज़री वई ईद खां पोइ ऑफिसिस खुली वियूं पर मार्च महीनो न गुज़रे पियो। अच्छा मार्च में कुझु शादियूं गुज़री वियूं मार्च में माण्हू किथां खां किथे थी आया वरी ॿियों दफ़ो वञण जी तयारी बि करे रहिया आहिनि। कुझु माण्हू शादियुनि ते वञण जूं ऐं कुझु माण्हू वरी आउट ऑफ कंट्री वञण जी पर इहो मार्च महीनो न पियो गुज़रे। फाइनली शुक्र अल्हम्दुलिल्लाह ख़ैर ख़ैरियत सां पाकिस्तान में मार्च महीनो गुज़री वियो ऐं अॼु थी वई अप्रैल। मार्च में हूअं त गर्मी जी स्टार्टिंग थी वेंदी आहे असां वटि पर असीं शुक्र करे रहिया आहियूं ऐं असांखे सुठो लॻी रहियो आहे त एॾी सुठी मौसम कराची जी हिन वक़्तु बि आहे ऐं थधियूं हवाऊं हली रहियूं आहिनि। हिन वक़्तु बि एसी जी ज़रूरत न आहे न त फैब जी एंड में असीं स्टार्ट करे छॾींदा आहियूं एसियुनि खे ऐं गाॾियुनि में त हूअं बि हलनि पियूं पर एतिरी नीड न आहे एतिरो हब्स न आहे एतिरो मौसम ख़राबु न आहे मौसम सुठो आहे ऐं इहो मौसम इस्लामाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बि आहे ऐं उते त बर्फ़बारी बि थी रही आहे। थोरा जेके मथियां इलाइक़ा आहिनि उते बर्फ़बारी जी मौसम बि आहे बर्फ़बारी थिए पई गॾोगॾु थधियूं हवाऊं ऐं बारिश मींहुं इलाही थो वसे। असांजे ईअं ई सिंध जे ॿियनि इलाइक़नि में बि कुझु टाइम पहिरीं बारिश थी हुई खोड़ सारो मींहुं असीं ॾिठोसीं पर हाणे बि वरी प्रिडिक्शन कई वई आहे बारिश जी त कराची में तेज़ हवा सां गॾु बरसाति थींदी। उहा 5 डेट खां थी सघे थी या 4 टे ते बि थी सघे थी पर अलाह ख़ैर करे। एॾी बारिश जेकी आहे एॾो मींहुं वसंदो आहे त असीं वरी परेशानियुनि खे मुंहुं ॾींदा आहियूं त ख़ुदा रहम करे रहमत वसाए पर ओतिरी जेतिरी असीं बर्दाश्त करे सघूं। मौसम त सुठी आहे पर वरी उहा जेकी इंजॉयमेंट आहे उहा शायदि एतिरनि माण्हुनि मां ख़तमु थी वेंदी आहे ऐं इंजॉय न करे सघंदा आहिनि। स्कूल्स खुली विया आहिनि जीअं त अॼु असीं ॾिठोसीं असांजा ॿार पंहिंजे रूटीन में वापसि अची विया। अॼु खां स्कूल्स स्टार्ट थी विया आहिनि कुझु ॿारनि जूं नयूं क्लासिस स्टार्ट थींदियूं कुझु ॿार पंहिंजो सिलेबस कंप्लीट कंदा ऐं कुझु जेके स्टूडेंट्स आहिनि उहे पंहिंजे पेपर्स जी तयारी कंदा जेके पेपर्स जी तयारी करे चुका आहिनि उहे वरी पेपर्स बि ॾींदा जंहिंजा रहियल आहिनि यूनिवर्सिटीज़ जा कॉलेजिस जा। ख़ैर स्कूल अॼु खां ख़ैर ख़ैरियत सां स्टार्ट थी विया रोडनि ते रश नज़र अचे पई उहा ई अफ़रा तफ़री शुरू थी वई त मूंखे हेॾां वञिणो आहे मां पहिरीं वञा मां पहिरीं जी दौड़ में खोड़ सारा एक्सीडेंट्स बि ॾिसंदा आहियूं रोज़ानो ॾिसंदा आहियूं इहो मामूल थी वियो आहे जहिड़ा ॾिसंदा आहियूं। सो प्लीज़ पाण खे थोरो कूल एंड काम रखण जी कोशिशि कयो। देरि सवेर थींदी आहे तेज़ रफ़्तारी खां ख़ासि करे बाइक वारनि खे असीं चवंदा आहियूं त तेज़ रफ़्तारी खां परहेज़ कयो। सो देरि आहे दुरुस्त आहे ईअं न त तव्हां जल्दी जे चकर में खोड़ सारा एक्सीडेंट ॾिसंदा आहियूं ऐं उन खां पोइ जेके घर वारा सर्वाइव कंदा आहिनि तव्हां त कंदा ई पर जेके घर वारा सर्वाइव कंदा आहिनि उहो अलॻि ई हिकिड़ो मसइलो थी वेंदो आहे ऐं अलाह सभिनी खे हयाती ॾे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे ऐं फस्ट अप्रैल जीअं त अॼु अप्रैल आहे ऐं चवंदा आहिनि त अप्रैल फूल ज़रूरु कयो मल्हायो। इहो हिकिड़ो थीम ठाही वई आहे इहा हिकिड़ी जॾहिं त असांजे इस्लामी मुल्क में इन जो कोई बि रुझान न हो पहिरीं ऐं न ई हुजणु खपे छो त कूड़ खां असांखे मना थियलु आहे कूड़ असां नथा ॻाल्हाए सघूं इस्लामी पॉइंट ऑफ व्यू सां बि असीं ॾिसूं था या वरी असांजो लाभ कूड़ खां बिल्कुलु मना करे थो पर उन जे बावजूद बि कुझु माण्हू इहा मज़ाक़ करण जे लाइ मज़ो वठण जे लाइ अप्रैल फूल ज़रूरु मल्हाईंदा आहिनि जॾहिं त इहो असांजो कल्चर न आहे इहो असांजे कल्चर में न आहे बिल्कुलु सख़्ती सां मना कयो वियो आहे पर अप्रैल फूल करण जा
तरीक़ा हिन वक़्तु माण्हुनि खोड़ सारा ॻोल्हे वरिता आहिनि, जीअं त कंहिंखे फ़ोन करे घुराइणु ऐं उन खां पोइ उते पाण मौजूदु न हुजणु, उन खां पोइ कोई बि अहिड़ो प्रैंक जंहिंसां ॿिए इंसान जी तबियत ख़राबु थी सघे थी। तबियत सां मुराद आहे त ज़ाहिर आहे अगरि तव्हां कंहिंसां कूड़ ॻाल्हाईंदा, अगरि कंहिंखे तव्हां डिॼाईंदा त उनखे कुझु बि थी सघे थो। ज़ाहिर आहे उनखे बेहोशी जा दौरा पइजी सघनि था, उनखे अटैक बि थी सघे थो, हुनजो तेज़ रफ़्तारी में अचणु तव्हां वटि एक्सीडेंट थी सघे थो, ख़ुदा न ख़्वास्ता खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि। ऐं इन सां वॾे में वॾी ॻाल्हि जेका थी सघे थी, तव्हांजो रिश्तो ख़राबु थी सघे थो। ज़ाहिर आहे तव्हां कंहिं पंहिंजे सां मज़ाक़ कंदा आहियो, उन खां पोइ सॉरी 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 कंदे माफ़ी घुरंदे घुरंदे तव्हांखे अलाए केतिरा महीना बि गुज़री वञनि, पर उहो प्रैंक नाहे विसरंदो त जेको तव्हां उन्हनि सां कयो हुजे। मज़ाक़ पंहिंजी जाइ ते, पर प्रैंक हिकिड़ो जेको सीरियस थी वञे थो ऐं उन में तव्हां अप्रैल फूल करण जे चकर में पंहिंजनि खे विञाए वियो था, सो प्लीज़ इहो न कजो। अॼु फर्स्ट अप्रैल आहे, पर अप्रैल फूल खां बचो ऐं ॿियनि खे बि ॿुधायो ऐं ॿियनि खे बि सम्झायो त प्लीज़ अप्रैल फूल न मल्हायो त बहितरु आहे, छो त इन जा नुक़सान आहिनि, फ़ाइदा न आहिनि। हा, नंढी मज़ाक़ हूअं बि असीं हमेशह घर में कंदा आहियूं, मज़ाक़ कंदा रहो ऐं सभिनी सां कयो, छो त खिल मज़ाक़ भोग मश्करी में ज़िंदगी लिकियलु हूंदी आहे। नंढा नंढा लम्हा हूंदा आहिनि, इहे असीं कैच कंदा आहियूं ऐं पाण वटि यादगार लम्हा इहे सेव करे रखंदा आहियूं, कॾहिं कॾहिं यादि ईंदा आहिनि। इहा मज़ाक़ जेकी आम्हूं साम्हूं वेही कजे थी, या उते कोई कुझु जुमिलो चई छॾिजे थो, उते का नाराज़गी कजे थी, त इन में का अहिड़ी ख़तरे जी ॻाल्हि न हूंदी आहे। पर बजाए इन जे जो असीं कंहिंखे घर वेठनि खे परेशान कयूं, उन्हनि सां मज़ाक़ कयूं या को अहिड़ो कूड़ ॻाल्हायूं जंहिंसां पूरो ख़ानदान या पूरी फैमिली परेशान थिए, सो प्लीज़ अहिड़े कूड़ खां, अहिड़े प्रैंक खां, अहिड़े अप्रैल फूल करण खां बचो ऐं ॿियनि खे बि बचायो। ख़ासि करे पंहिंजे ॿारनि खे इन ॾींहं जे बारे में ज़रूरु ॿुधायो त इहो ॾींहुं ग़लति आहे, असांजो कल्चर न आहे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि त असां वटि चोॾींहं जो चंड जीअं हूंदो आहे, ख़ूबसूरत हूंदो आहे। असीं ॾिसंदा आहियूं हमेशह, जीअं ई असांजो महीनो कंप्लीट थींदो आहे त हमेशह चंड खे ॾिसण जी कोशिशि कंदा आहियूं, या कॾहिं कॾहिं असांजी चंड ते नज़र पइजी वञे त हुनखे असीं गौर सां ॾिसंदा आहियूं। कुझु माण्हू चंड सां ॻाल्हाईंदा बि आहिनि ऐं चंड ख़ासि करे शाइरनि जो फेवरेट हूंदो आहे, सिंगर्स जो फेवरेट हूंदो आहे ऐं उनखे खोड़ सारी तशबीहूं ॾिनी वियूं आहिनि, पंहिंजे पीरीअ जी तशबीह ॾिनी वेंदी आहे, या वरी उन सां कुझु माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि, ईअं ॻाल्हाईंदा आहिनि ॼण कंहिं हिकिड़े इंसान सां ॻाल्हाए रहिया आहिनि। ख़ैर, चंड जी तारीफ़ मां इन लाइ कयां पई जो अॼु जो जेको चंड आहे, जेको निकिरंदो कुझु मुल्कनि में ॾिठो वेंदो ऐं इहो गूगल ते बाक़ाइदा रखियो वियो आहे त माण्हुनि खे ख़बर पए अॼु जो जेको चंड आहे उहो कंप्लीट थिए पियो, पर पिंक मून जे शेड सां। बिल्कुलु उन में शेड तव्हां ॾिसी सघो था, उहो पिंक थी वेंदो। हाणे पिंक थियण जूं वजूहात कुझु साइंसदान ॿुधाइनि था त उहे वजूहात जेके आहिनि सिज जे करे आहिनि, मौसम जे करे आहिनि, पर मून जो पिंक थियणु तमामु सुठो ऐं ख़ूबसूरत लॻंदो। इहो नज़ारो सालनि में ॾिठो वेंदो आहे, सो जंहिं जंहिं मुल्क में नज़र ईंदो त उहे ॾिसी सघंदा ऐं बाक़ाइदा इन जो मज़ो वठी सघंदा। जीअं असां वटि चंड ग्रहण सिज ग्रहण थींदी आहे त असांखे टीवी ते ॿुधायो वेंदो आहे, ईअं ई पिंक मून लाइ बि हिकिड़ी मुहिम हलाई वई आहे त इहो जेको सीन आहे, इहो लम्हो जेको आहे, इहो प्लीज़ मिस न कयो, छो त पिंक मून सालनि में हिकु दफ़ो ऐं कॾहिं शायदि ॿीहर असांखे ॾिसण में न मिले। अॼु पिंक मून थींदो, तव्हां ज़रूरु ॾिसंदा, ऐं काश असीं बि ॾिसी सघूं हा, पाकिस्तान में बि थिया। ख़ैर, पाकिस्तान में बि खोड़ सारा अहिड़ा थींदा आहिनि जेके असांखे सीन नज़र ईंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं चंड एतिरो वेझो नज़र ईंदो आहे, एतिरो ख़ूबसूरत नज़र ईंदो आहे। हिकु दफ़ो त चंड ऐं सितारो बि गॾु नज़र आया हुआ। सो इहे सभु शयूं थींदियूं आहिनि, अलाह जे तरफ़ां आहिनि, कुदरत आहे। अॼु नाज़रीन असीं महिमाननि सां ॻाल्हाईंदासीं। महिमान असां वटि अॼु आहिनि जेके ह्यूमन राइट्स ते ॻाल्हाईंदा। ह्यूमन राइट्स छो ज़रूरी आहिनि, ह्यूमन राइट्स ते ॻाल्हाइणु छो ज़रूरी आहे ऐं ख़बर हुजणु छो ज़रूरी आहे, पुछंदासीं। अॼु असीं पंहिंजे वकीलनि खां, ख़ासि करे मीडिया ते जॾहिं असीं वेहंदा आहियूं, कैमरा जे साम्हूं वेहंदा आहियूं, त कुझु मीडियाज़ जा लॉ आहिनि, कुझु रूल्स एंड रेगुलेशन आहिनि, छा असांखे उन्हनि जे बारे में नॉलेज आहे, अगरि आहे त केतिरी, नाहे त छो, पुछंदासीं पंहिंजे महिमाननि खां। वठूं था नंढिड़ो ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी वापसि था अचूं। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। नाज़रीन, अॼु असां वटि मुआशरे जा अहम पिलर जंहिंखे मूं चवंदी आहियां, अॼु वकील साहिबान मौजूदु आहिनि, हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ह्यूमन राइट्स ते। ऐं सिर्फ़ु ह्यूमन राइट्स ते ई असीं छो ॻाल्हायूं, असीं बार बार ॻाल्हाईंदा आहियूं ह्यूमन राइट्स ते, ऐं ज़रूरत बि आहे, छो त असीं जंहिं मुआशरे में रहूं था उते जेके
कारोकारी जो सिस्टम आहे, जेको वॾेराइप जो सिस्टम आहे, जेको खोड़ सारो दबाव जो सिस्टम आहे, यानी कि ज़बरदस्ती शादी कराइण, नंढी उमिरि में शादी कराइण, उन खां पोइ एजुकेशन खे रोकणु ऐं खोड़ सारा ॿिया अहिड़ा मसइला जेके हाईलाइट थियनि पिया न्यूज़ में, असीं बार बार ॾिसूं पिया, बार बार असीं उन्हनि खे काउंट कंदा रहंदा आहियूं हिननि प्रोग्राम्स में, हिननि प्लेटफॉर्म्स ते बि, न्यूज़ में बि, पर पोइ बि इन्हनि जे रुकजण जो को नालो न आहे। छो? जॾहिं असीं नॉलेज न ॾींदासीं, जॾहिं कोई असां सां कोऑर्डिनेट न कंदो या असीं कंहिंखां न पुछंदासीं उन्हनि जो ॾुख सूर या जिते हू फाथल आहिनि, त उन्हनि मसइलनि मां, मामलनि मां माण्हुनि खे कढण जी कोशिशि न कंदासीं, त इहे मामला असीं रोज़ु ॾिसंदासीं, बल्कि बार बार ऐं जल्दी जल्दी ॾिसंदासीं, जीअं असीं हाणे बि ॾिसूं पिया। कारोकारी जो सिस्टम हिन वक़्त ताईं रुकी नाहे सघियो ऐं जेके दबाव में शादियूं कयूं वञनि थियूं, उन्हनि खां पोइ जेके उन्हनि जी सूरत हाल असीं ॾिसूं था, सुसाइड करणु ऐं घर खां निकिरी वञणु, छोकिरनि जी ज़िंदगी, छोकिरियुनि जी ज़िंदगी त बर्बादु थींदी आहे, पर छोकिरनि खे बि असीं काउंट कयूं, मर्द जी ज़िंदगी बि हिन मुआशिरे में बर्बादु थींदे नज़र आई आहे ज़बरदस्ती शादी सां। नाज़रीन, इहे सभु शयूं असीं ॿीहर ॻाल्हाईंदासीं, इन्हनि ते डिस्कस कंदासीं। उन खां बाद असीं डिस्कस ज़रूरु कंदासीं जिते ह्यूमन राइट्स आहिनि, उते ई असीं पंहिंजे मुल्क जा कानून जेके आहिनि उन्हनि जे बारे में बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं त असांजो कानून छा चई रहियो आहे। जेके बेजान शयूं आहिनि, यानी कि असांजा पहाड़ बि असांजा आहिनि, उन्हनि जा बि कुझु राइट्स आहिनि बिल्कुलु, ऐं कुझु जानवर आहिनि, जानवरनि जा बि पंहिंजा राइट्स आहिनि। जॾहिं असीं मीडिया ते वेही ॻाल्हाईंदा आहियूं त सोशल मीडिया जा बि राइट्स आहिनि ऐं शायदि असांखे ख़बर न हुजे, जॾहिं बि असीं ख़बर का ठाहींदा आहियूं त उनखे वेरीफाई कराइणु ज़रूरी हुजे थो, इहा मीडिया जी रिस्पॉन्सिबिलिटी हुजे थी। जॾहिं असीं वेही कुझु ॻाल्हायूं था त इनखे वेरीफाई तरीक़े सां ॻाल्हाइणु असां वटि एथेंटिक न्यूज़ हुजण जी ज़रूरत हूंदी आहे, पर कुझु असांजा माण्हू, सहाफ़ी या असांजा कोलीग्स बग़ैर तस्दीक जे बि जेका ख़बर हलाइनि था, उन सां केतिरी प्रोपेगेंडा थी सघे थी, केतिरो सोशल इशू थी सघे थो, इहा ख़बर न आहे हूंदी। जेके अॼुकल्ह पेजिस हलाइनि था, केतिरियूं न्यूज़ अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, फेक हूंदियूं आहिनि, जंहिंजी असांखे ख़बर न हूंदी आहे, पर इहा सोशल मीडिया में अचे पई त लॉ असांजे लाइ बि आहे, असीं कहिड़ी न्यूज़ हलाए सघूं था, कहिड़ी न्यूज़ नथा हलाए सघूं। इन खां अलावा बि खोड़ सारा लॉज़ आहिनि जिन जे बारे में अॼु असीं ॻाल्हाईंदासीं। बहितरीनु असां वटि एडवोकेट मौजूदु आहिनि, हाईकोर्ट जा एडवोकेट आहिनि, सुमेर ज़मा साहब। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। असां वटि ॿी बहितरीनु हाईकोर्ट जूं लॉयर मौजूदु आहिनि, महविश बशीर साहिबा। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? वालेकुम अस्सलाम, अल्लाह का शुक्र। आप कैसी हैं? अल्हम्दुलिल्लाह, ठीक ठाक। क्या हो रहा है आजकल? आजकल हम ह्यूमन राइट्स पे काफ़ी एक्टिव हैं। सोसाइटी में एडवोकेसी का आपको पता, रूल ऑफ लॉ पे काम हो रहा है जी। हमारी सोसाइटी की रिक्वायरमेंट भी है और एज़ पर जो इंटरनेशनल स्टैंडर्ड्स वी नीड टू वर्क ऑन इट, वी आर वर्किंग ऑन इट। माशाल्लाह। सुमेर साहब, जीअं ह्यूमन राइट्स जी असीं ॻाल्हि कंदा आहियूं ऐं खोड़ सारा सवाल ज़हन में अची वेंदा आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कराची खे हाईलाइट ई छो कयूं पिया असीं? सिंध जा ॿिया बि इलाइक़ा आहिनि, उते बि ह्यूमन राइट्स ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे ऐं वकील जेतिरो सुठो ॿुधाए सघे थो, ॻाल्हाए सघे थो, ओतिरो मां सम्झां थी त कोई नथो ॻाल्हाए सघे। तव्हां पहिरियां खां ई जेको बहितरीनु इंट्रोडक्शन कराए छॾियो ह्यूमन राइट्स जो, वर्ल्ड राइट्स जो, बर्ड्स राइट्स जो, फॉरेस्ट राइट्स जो, बेसिकली इहा हूंदी आहे अवेयरनेस। जी। अवेयरनेस असांखे शुरू खां असांजे करिकुलम में जेका बदकिस्मती आहे, असांखे करिकुलम में राइट्स पढ़ाया वञनि। असांजो मुद्दो आहे त सिर्फ़ु वकील खे छो ख़बर हुजे त कॉन्स्टिट्यूशन जा जेके राइट आहिनि, फंडामेंटल राइट्स आहिनि, ह्यूमन राइट्स आहिनि, जी, ॿाहिरियनि कहिड़े बि जेके बि सुधरियल समाज हूंदा आहिनि, उन्हनि में कॉन्स्टिट्यूशन उन्हनि खे पढ़ायो वेंदो आहे, उन्हनि जा राइट्स उन्हनि खे ख़बर हूंदा आहिनि। न्याणीअ खे पंहिंजी शादीअ जी एज ख़बर हूंदी आहे, जी, उते जे फ्रीडम ऑफ स्पीच हुनखे ख़बर हूंदी आहे, फ्रीडम ऑफ विल हुनखे ख़बर हूंदी आहे, फ्रीडम ऑफ असेंबली हुनखे ख़बर हूंदी आहे, फ्रीडम ऑफ एवरीथिंग हुनखे ख़बर हूंदी आहे। पर असां वटि थिए ईअं थो त असांखे उनखां अनअवेयर रखियो थो वञे। पोइ हिकिड़ो तबिको आहे, सिर्फ़ु ख़बर उनखे आहे, जीअं लॉज़ बि आम माण्हू खे ख़बर न आहे, पोइ पुलिस खे सिर्फ़ु ॿ टे लॉ ख़बर आहिनि जेके माण्हुनि खे ब्लैकमेल कनि था, न उन्हनि खे ख़बर आहे, रिमांड जी ख़बर न आहे, उन्हनि खे प्रोड्यूस करिणो हूंदो आहे 24 कलाकनि जे अंदरि, त आम माण्हू खे इहा ख़बर ई न आहे। पोइ हू उनखे कस्टडी में रखंदा आहिनि, इलीगल कस्टडी में रखंदा आहिनि, पोइ वकील करे। बेसिकली इहो स्टेट जो कमु हूंदो आहे, रियासत जो कमु हूंदो आहे अवेयरनेस ॾियणु थ्रू मीडियम्स। तव्हां जी हिते ॻाल्हि, ही मीडियम्स आहिनि, त
आम माण्हू खे राइट्स जी ख़बर ॾियणु किथां हुनखे किताब ॿार खे खां शुरू खां ॿुधाइजे जी त बाबा तुंहिंजो तोखे फ्रीडम ऑफ स्पीच आहे, तोखे आज़ादी ॻाल्हाइण जो हक़ु आहे, तोखे पंहिंजो डाइसेंट जो तोखे पंहिंजी डिसेंट व्यू रखण जो हक़ु आहे, तोखे शादी करण जो हक़ु आहे, तोखे किथे बि शादी करण जो हक़ु आहे, तुंहिंजो केर बि तो ते पंहिंजी जेका मर्ज़ी आहे मुसलत नथो करे सघे। इवन टू केस विढ़ण जो बि पंहिंजो हक़ आहे। उते वकील जी। करण जी बि ज़रूरत न आहे। जी जी उते त लिखियल आहे तव्हां इन पर्सन जेका आहे तव्हांखे जेको मसइलो आहे तव्हां वञी बीह रहो। असांखे त वकील जी बि उते पोइ ज़रूरत पइजी थी वञे, छा जे करे ख़बर ई कोन्हे। त इहे असांजा फ्लॉज़ आहिनि, शुरू खां ई थी था वञनि। तव्हां ॻाल्हि कई जेका त हिते पाणीअ जो बि फॉरेस्ट जो, मां तव्हांखे लिटरली ॿुधायां त ह्यूमन राइट्स जूं ॻाल्हियूं या असां UN चार्टर 1947-48 जी ॻाल्हि आहे, पर बेसिक असां ॾिसूं ई कोन था त ही 2000 साल पहिरियां ईरान जे बादशाह साइरस में इहे कानून आहिनि। असांजी हिन सिविलाइज़ेशन में अशोका चंद्रगुप्ता खां पोइ अशोका बादशाह मां ॿुधो हूंदो, जी जी हिन ई सिविलाइज़ेशन में 200 BC में माना BC माना ईसा खां 200 साल पहिरियां अशोका बर्ड जा राइट्स थो रखे। अशोका चए थो त कंहिं बि जानवर खे मारणु अलो न आहे। अशोका चए थो त कंहिं वण कटणु अलो न आहे। अशोका चवे थो त फॉरेस्ट कटणु अलो न आहे। अशोका पंहिंजे वेदर जो ख़्यालु थो रखे ऐं कुझु ॾींहं मख़सूस रखे थो, कुझु ॾींहं नॉन किलिंग्स ऑफ एनिमल, उन्हनि ॾींहंनि ते नॉन किलिंग थींदी कंहिं एनिमल जी, नंबर 1। कुझु ॾींहं मख़सूस आहिनि त नॉन किलिंग ऑफ फिशिस, माना तव्हां ॾिसो समुंड में पोइ हीअ तव्हां ॾिसो न त तव्हां हिननि खे ज़रूरी हूंदी आहे नेचुरली, हिननि असांजे समुंड खे दरिया खे पाणीअ खे रेस्ट जी ज़रूरत हूंदी। जी 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 हीअ जेको तव्हां क्वारंटाइन ॾिठो, हिन में ॾिठो असांजे कोविड में ॾिसो था, पूरो सिस्टम रेस्ट जी ज़रूरत हूंदी आहे। 200 माना 2000 साल पहिरियां हिकिड़ो माण्हू, पत्थरनि जा राइट्स आहिनि, माण्हुनि जा राइट्स आहिनि, वुमेन राइट्स आहिनि। जी जी उन जो जेको ॾाढो आहे जेको चंद्रगुप्ता जेको उन खां बि पहिरियां जो आहे, उहो वुमन राइट्स खे थो ॾिए त वुमन जा बि राइट्स आहिनि, उन जा किथे शादी जा हक़ आहिनि, किथे करणु घुरनि। 2000 साल पहिरियां असांखे अॼु ॾींहं ताईं वुमन राइट्स जी ख़बर न आहे, औरत जे हक़नि जी ख़बर न आहे, ॿियनि हक़नि जी ख़बर न आहे, पाणीअ जी ख़बर न आहे, असांखे धरतीअ जे हक़नि जी ख़बर न आहे। इहो केरु ॾींदो? इहे असां बि वकालत में बि तव्हांखे ह्यूमन राइट्स पढ़ाईंदा, वधि में तव्हांजा कॉन्स्टिट्यूशन जा आर्टिकल आहिनि, उहे किथां आया, कीअं आया? असांखे ॿुधायूं भाई UN, बाबा UN खां पोइ छा हीअ धरती कोन हुई, माण्हू कोन हा, हीअ सॼी सिविलाइज़ेशन हुई। ईरान जी सिविलाइज़ेशन खां मूं तव्हांखे ॿुधायो इंडियन सिविलाइज़ेशन में अची आहे। हीअ हितां जा माण्हू आहे, चंद्रगुप्ता हितां जो माण्हू आहे, अशोका हितां जो माण्हू आहे। उन लिखण वारा चनाकिया, कोतलिया, पढ़े केरु? वॾो मसइलो इहो आहे, सम्झे केरु, ॿुधाए केरु? ॿुधाइण वारा माण्हू कोन आहिनि। किताब असांखां फुरिजी चुको आहे, किताब असां पढ़ूं कोन था, किताब वठूं कोन था, लाइब्रेरी किथे आहिनि? जी तव्हां पूरे में हिते कराची शहर में रहूं था, छा बदकिस्मती आहे, तव्हां ॾिसो त लाइब्रेरी ते जेके CSA जी तयारी कंदा, गेट खुलंदो आहे त कीअं भॼंदा आहिनि। हिकिड़ी लाइब्रेरी, हैदराबाद जहिड़ा शहर आहिनि, ॿिया शहर आहिनि, घणियूं लाइब्रेरियूं आहिनि, पब्लिक लाइब्रेरीज़। अच्छा, तव्हां ॿियनि शहरनि में हलिया वञो त लाइब्रेरीज़ ई न आहिनि। पोइ को वॾेरो ईंदो आहे, उन नंढड़ो उन खां इहो कराईंदा आहिनि त वॾे में वॾो कमु कयो अथई। बेसिक राइट्स छो न हुजणु घुरिजनि असांखे? तव्हांखे मां ॿी तव्हांखे वज़ाहत कयां त आई एम सॉरी, मां एतिरो न न न तव्हां प्लीज़ पंहिंजो वक़्तु वठी सघो था। कुझु ॻाल्हियूं इहे आहिनि त असांखे राइट्स जी ख़बर न आहे। हाणे जीअं फंडामेंटल राइट्स जी असांजो कुझु चैप्टर्स आहिनि जंहिंमें असांखे फ्रीडम ऑफ स्पीच, पर दुनिया चयो त बाबा क्लाइमेट जो बि राइट आहे। असांजो सिहत खे फंडामेंटल राइट अञा ताईं न कयो वियो पूरे तव्हांजे असांजे कानून में, आइन में। हा, लिबर्टी आहे, लाइफ आहे, पाणीअ जो आहे, सिहत अञा ताईं कोन थी आहे। सिहत जो मतिलबु त केरु माण्हू इंसान जो डेथ थिए थी गिफ़लत सां, कंहिंजो थिए थो, कंहिंजी बीमारी थिए थी त उनजो इलाजु सही नथो थिए त उहो कोर्टुनि में पेश थिए त भाउ मुंहिंजो राइट्स। इहे दुनिया में अञा रहियल आहिनि। असां वटि सिहत फंडामेंटल राइट में न आहे। औरत जेका उन में प्रेगनेंसी ॿार मरी बि वञनि थी, ख़बर ई न आहे केसनि में वीचारे हले न हले, पर हिते राइट्स हुजे फंडामेंटल राइट त हुनखे जेल थी वञे, पर का ख़बर ई न आहे। हाणे छा आहे त दुनिया जे प्रेशर में हाणे रीसेंट फंडामेंटल राइट खे क्लाइमेट चेंज छो त हाणे गर्मीपद वधे पियो, हाणे जॾहिं पाण हुननि खे तकलीफ़ थी थिए त पोइ फंडामेंटल राइट में हाणे उहो क्लाइमेट खे विधो अथनि। सिहत सां अञा ताईं कोन आहे, घणियूं शयूं रहियल आहिनि, जी इलाही शयूं करण जी ज़रूरत आहे। पर छा आहे त असां अञा रदी समाज जा माण्हू आहियूं, असां अञा पदरशाहीअ जा समाज जा पेट्रियकल सोसाइटी जा माण्हू आहियूं। हिन दौर में मां जिते बि इहा ई ॻाल्हियूं कंदो आहियां त 2026 में था रहूं। फ्यूडलिज़म कंहिं ज़माने में ख़तमु थी चुको आहे। 1789 में फ्रांस जो इनकलाब अची ख़तमु, फ्यूडलिज़म ख़तमु करे छॾियो। इहो 1790 2026 घणा साल थी था वञनि।
उन्हनि उन दौर में वॾेराशाही ख़तमु करे छॾी, माण्हू मारे छॾिया, जिन बि माण्हू खे कयो पिए ख़तमु सिस्टम, यू एंड मी आर इक्वल, असांजी इक्वलिटी आहे, को वॾेरो कोन्हे, स्टेट जी रियासत जी ज़मीन आहे उहा संभालींदी, रियासत ॾींदी। पर जेकॾहिं तव्हांखे हींअर ई मां There is फीडल no करे छॾियां, equality in Pakistan. पर Still इक्वलिटी वरी in छा आहे, Sindh वरी also. ॿुधायो वञे जी, थो, जी ॿुधायो वञे थो त एवरी सिटीज़न इक्वल बिफोर द लॉ, जी पर पर वायोलेशन, आहे न। हर लॉ लिखियल आहे, वायोलेशन, हर लॉ जी वायोलेशन, हिकिड़ो त लॉ बि कोन्हनि, हिकिड़नि जी जिन आहे उन्हनि जी वायोलेशन थिए। पोइ जिते लॉज न हूंदा, जिते रुॻो वायोलेशन्स हूंदी, पोइ हीअ समाज जी सोसाइटी जी हालति इहा ई अथव, जिते नियाणियुनि जा रेप हुजनि, जिते मर्दनि खे तव्हां उन्हनि सां बि ज़ुल्म थियनि था, जी, जी, ॿारनि सां harass ज़ुल्म थियनि थियनि था, था, जी। फीडोफाइल्स आहिनि माण्हुनि सां। असांखे राइट्स, मां वरी उतां ॻाल्हि कंदुमि त असांखे राइट्स पढ़ाया कोन विया आहिनि, ॿुधाया कोन विया आहिनि, उन्हनि जो नतीजो इहो आहे त असां खां किताब फुरियो वियो आहे, लाइब्रेरीज़ न आहिनि, माण्हुनि खे इल्मु न आहे, माण्हू पढ़े कोन थो। इहा कंहिंजी ज़िमेवारी आहे? किताब ॾियणु कंहिंजी ज़िमेवारी आहे? वरी किताब ॾियनि था त वरी छा आहे, ग़रीब माण्हू पंहिंजी ॿार खे 26.2 मिलियन आउट ऑफ गोइंग स्कूल चिल्ड्रेन आहिनि, दुनिया में ॿियो नंबर। ही असांखे छा था ॿुधाइनि, हीअ असांखे छा ॿुधाईंदा आहिनि, हीअ असांखे कहिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि ॿुधाइनि। पर असांखां इहो छो था ॿुधाइनि त दुनिया में तव्हां 2 करोड़नि खां ॿार तव्हांजा स्कूल खां ॿाहिरि आहिनि। रीज़न हुनजो छा हूंदो? उहे ग़रीब हूंदा, किन ॿाहिरि भाॼी थो ॾे, पर इलीगल आहे, चाइल्ड लेबर जेको आहे उहो इलीगल आहे। पर उहो पीउ जेको ॿार खे पढ़ाए नथो सघे, उहो छा कंदो? उनजे घर में जेकॾहिं अटो न आहे, उनखे मानी न आहे, उहो छा कंदो? अच्छा, पर हाणे रियासत जो ज़िम्मेवारी हूंदी आहे न। जी ॿियनि मुल्कनि में स्टेट इज़ ऑल रिस्पॉन्सिबल। तव्हांखे सिहत जी परवाह न आहे, तव्हांजी हुते मेडिकल फ्री, तव्हांखे हुते एजुकेशन फ्री, ॿार जी एजुकेशन फ्री, आम माण्हू बाबा तूं जेको वञी कमा। पर असां वटि बि एजुकेशन फ्री आहे, असां वटि बि चाइल्ड लेबर ते पाबंदी आहे। असीं ॾिसंदा आहियूं खोड़ सारा ॿार जेके दुकाननि ते अञा ताईं कमु कनि था, असीं उन्हनि खे रोकण जी कोशिशि कयूं था, हिकिड़ो वॾो प्रोसेस थी वञे थो। इन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं सुमेर साहब, वठूं था नाज़रीन नंढिड़ो ब्रेक खां पोइ वापसि था अचूं ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। सुमेर साहब माशाल्लाह एॾा एनर्जेटिक आहिनि, मज़ो अची रहियो आहे। त खोड़ सारा क्वेश्चन इनका कजन। हेॾा महविश साहब बैठियूं आहिनि। एज अ लेडी आप क्या समझती हैं? ह्यूमन राइट्स पे तो हम बात करते हैं, बहुत ज़्यादा लेंथी टॉपिक है, लेकिन वुमेन राइट्स का हमें क्या पता है? एक लेडी के राइट्स का उनको पता होना चाहिए, चाहे वो जॉब कर रही है, चाहे वो घर में बैठी हुई है। जी एज ए वुमेन मैं क्योंकि ख़ुद भी एक प्रैक्टिसिंग लॉयर हूँ और फीमेल भी हूँ, आई कैन अंडरस्टैंड कि यहाँ पर बहुत सारे मसाइल हैं औरतों के। और अनफॉर्चुनेटली इट्स द बैड लक कि हमारे यहाँ मोस्टली लेडीज़ को बिल्कुल पता ही नहीं उनके राइट्स क्या हैं। और अगर किसी को पता भी है तो वो इतनी फेयरफुल होती हैं क्योंकि हमारा सिस्टम इतना डेंजरस है, लड़कियों को इतना डरा के दबा के रखा जाता है कि वो अपने राइट के लिए इज्जत के नाम पे सबसे ज़्यादा उनको ब्लैकमेल किया जाता है, बाइकआउट कर दिया जाता है उनके साथ, और उनको मेंटल टॉर्चर, इमोशनल डैमेज और कुछ स्पेशली सोसाइटी से आइसोलेट कर दिया जाता है। उनको रिबेलियस कह के, उनको आउटस्पोकन कह के, या उनको जो है डरा धमका के किसी भी तरह से। तो बहुत सी औरतों को तो पता ही नहीं राइट्स उनके क्या हैं, और जिन औरतों को पता है वो बेचारी ये सोशल जो ऑब्स्टेकल्स हैं उनके प्रेशर में आके वॉइस रेज नहीं करती, और जो कोई कर लेती हैं उनको इतना शदीद क्रिटिसिज्म फेस करना पड़ता है कि वो या तो इमोशनली ट्रोमाटाइज हो जाती हैं, तो या फिर उनको जो है वो रिलोकेट होना पड़ता है। इन एज आई एम अ फीमेल एडवोकेट, तो मैं डेली बेसिस पे हज़ारों केसेस ऐसे डील करती हूँ जिसमें लड़कियाँ आती हैं बेचारी मेंटली टॉर्चर्ड आती हैं, डोमेस्टिक वायलेंस की विक्टिम आती हैं, फोर्सफुल मैरिजेस की विक्टिम आती हैं, उसके अलावा इसमें फाइनेंशियल अब्यूज़ की विक्टिम आती हैं, मेंटल टॉर्चर की विक्टिम हैं। लेकिन ये है कि बहुत सारी पढ़ी लिखी औरतें भी आती हैं जो बहुत अच्छी पोस्ट पे भी हैं, लेकिन क्या है सोसाइटी ऐसी है, कल्चर ऐसा है कि वो वॉइस रेज तो करती हैं लेकिन उनसे सोशल बाइकआउट ये कह के कर दिया जाता है ये ज़्यादा पढ़ ली गई, इसका दिमाग ख़राब हो गया, या ये जिसको अवेयरनेस नहीं है उस बेचारी को आइसोलेट कर दिया जाता है, गैरत के नाम पे मारने की धमकियाँ दी जाती हैं। काफ़ी अभी मेरे पास लास्ट तकरीबन 2-3 वीक पहले एक केस आया था। उस लड़की को उसका शौहर जलाता था, ओहो, ठीक है, उसको जलाता था, और वो
मेरे हमारे पास आई, हमने उनको जो है वो शेल्टर होम में भी भेजा, सब किया, और फैमिली आई प्यार मोहब्बत से उनको कन्विंस करके वापस ले गई, माफ़ी तलाफ़ी की, रिटर्न भी किया, और घर जाकर उनको मार दी गैरत के नाम पे। ओह, और अभी उनका मर्डर केस चल रहा है। तो इस तरह के मसाइल हमें फेस करने पड़ते हैं। इवन वेल एजुकेटेड लेडीज़ को बहुत ज़्यादा फेस करना पड़ता है, क्योंकि हमारे यहाँ पर वडेरा माइंडसेट है, सिस्टम तो था है ही है, उसके साथ अभी वडेरा माइंडसेट डेवलप हो गया हुआ है, जिसकी वजह से आपको स्टेट लेवल से लेके इंटरनेशनल नेशनल लेवल तक ये वायलेंस और ये जो वायलेशन ऑफ फीमेल ह्यूमन राइट्स जो है वो देखने को मिलेगी। अब अगर हमारे यहाँ एक बहुत कॉमन प्रॉब्लम फेस करती हैं लेडीज़, जो पढ़ तो लेती हैं बेचारी जैसे तैसे करके, लेकिन जब उनकी प्रैक्टिकल लाइफ की बात आती है, जब उनके एग्जीक्यूशन की बात आती है उस नॉलेज की, तो उस वक्त उनको अलाउ नहीं किया जाता, जॉब अलाउ नहीं की जा रही होती कि फाइनेंशियली ये एम्पावर्ड हो जाएंगी, इंडिपेंडेंट हो जाएगी। यू मीन टू से तो कि एक्सेप्ट नहीं की जाती कामयाबी, औरत की कामयाबी एक्सेप्ट नहीं की जाती, और उनके अपने इंडिपेंडेंट डिसीजंस को एक्सेप्ट नहीं किया जाता कि ये हमसे आगे, मतलब ये खुद डिसीजन करेगी, अब ये अपने फैसले खुद करेगी। तो ये चीज़ जो है ना, ये बड़ी थ्रेटनिंग है। जबकि अगर हम बैक टू 1400 साल पहले जाएं तो हजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इस्लाम इज़ द बेस्ट रिलीजन, हम उस ज़माने में जाएं तो अल्लाह ताला ने हज़रत खदीजा के ज़रिए जब हजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को निकाह का पैगाम भिजवाया, तो हमारे राइट्स उसी वक्त हमें मिल गए थे। जब हजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अपनी बेटी को उनकी शादी का पूछा, तो हमारे राइट्स हमें मिल गए थे। जब अल्लाह ने कुरान पाक में इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी कहा, जी इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी विदाउट डिस्क्रिमिनेशन था, नॉट फॉर मैन, नॉट फॉर वुमेन, ठीक है, इट वाज फॉर ऑल, ठीक है। जब तजारत हुई तो हमारी औरतें शाना बिशाना रही। हिस्ट्री हम अगर देखें तो हमारा दीन जो है, हमारी इनिशिएशन वो, अगर हम जब हज़रत आदम अलैहिस्सलाम की बर्थ हुई तो ही वाज नॉट कंप्लीट विदाउट वुमेन, ठीक है, ये बिल्कुल आपने सही कहा। लेकिन मैं भी साहिबा, यहाँ मैं आपसे सवाल ज़रूर करना चाहूँगी। वुमेन्स के लिए बहुत सारे लॉज आते हैं, और अब भी रिसेंटली कुछ लॉज, जिसमें से मैं 2 लॉज का ज़रूर जिक्र करूँगी। एक है डिवोर्स का लॉ, दोबारा से इशू किया गया, और दूसरा जस्टिस आयशा मलिक ने वो कहा कि आप किसी को भी, किसी औरत को ऐसे डिवोर्स नहीं दे सकते जब तक कि वो खुद भी ना चाहे, और 90 डेज का पीरियड दिया गया है कि आप रुजू कर सकती हैं, जी बिल्कुल, अदालत में अपना केस डिफाइन कर सकती हैं। सेकंड, जो अभी लॉ आया है कि एक जस्टिस ने, मुझे उनका नाम याद नहीं है, जो भी जायदाद मर्द हजरात कमाते हैं उसमें से आधी विरासत औरत की हो जाएगी। कितने अच्छे लॉज है, फिर भी इम्प्लीमेंटेशन का है। जी, यही तो हमारे लिए एक अलमिया है कि हमारे यहाँ पर लॉज तो हैं, हमें कानून ने भी दिए हैं और शरीयत ने भी दिए हुए हैं, और मॉरली भी हमारी अखलाकियात भी ये कहती है कि औरत को उनके हकूक़ दिए जाएं। शी इज़ नॉट अ स्लेव, शी इज़ नॉट एन ऑब्जेक्ट, शी इज़ अ कंप्लीट ह्यूमन बीइंग। उसकी फीलिंग्स हैं, उसको उसकी ज़रूरियात हैं, उसको उसका टैलेंट है, उसको शऊर है, उसकी क्वालिटीज़ हैं। एक औरत जो है माशरा बनाती भी है, और एक औरत माशरा जो है उसमें उसको परवान चढ़ाने में बहुत अहम किरदार अदा करती है। हमारे यहाँ लॉज तो हैं, मैरिज का भी है कि आप जो है अपनी मर्ज़ी से आप एक्सप्रेस करें अपना राइट, आप यू हैव राइट टू स्पीक, यू कैन गो फॉर जॉब, ठीक है। लेकिन अनफॉर्चुनेटली हमारा सिस्टम इतना ख़राब है कि एक होता है सिस्टम वडेरा होना, एक होता है माइंडसेट वडेरा होना। तो ये जो माइंडसेट वडेरा माइंडसेट है ना, इसकी वजह से हमारे जितने भी लॉज हैं या जितने भी हमारे राइट्स हैं उनकी वायलेशन हो रही है। सही, इस पे काम करने की बहुत ज़रूरत है, और प्रैक्टिकली करने की ज़रूरत है। कि मेरे ख्याल से जो किताबों से हम थ्योरी तो पढ़ लेते हैं, लेकिन थ्योरी से निकल के अमली काम होगा तो तब चेंज आएगा। जी बिल्कुल, आपने सही कहा महवी साहिबा, बेहतरीन आपने डिफाइन किया। सुमेर साहब, यही सवाल मां तव्हां खां कंदमि, चलो इम्प्लीमेंटेशन ना है पर असांखे पंहिंजे लॉज जी ख़बर त आहे। अॼुकल्ह नेट ते हर शइ अची थी वञे, अॼु ही जस्टिस साहब फरमायो आहे, अॼु ही लॉ आयो आहे, पोइ बि ख़बर हूंदे बि असीं ॿाहिरि छो नथा निकिरूं पंहिंजे हक़नि लाइ? असल मां जेका राय आहे, मुंहिंजी जेका ज़ाती राय आहे, त
हिते जेके माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि उहा मैडम वुमन राइट्स चओ था या जेके, मां इन ख़्याल में माण्हू न आहियां। अच्छा, ह्यूमन राइट्स मर्द जो ऐं औरत जॾहिं तव्हां चई छॾियो त माना पहिरियों तव्हां हिते डिफरेंस करे छॾियो। वाए छो? असांजे लॉ में ईअं न आहे। तव्हां ह्यूमन राइट, तव्हां ह्यूमन में अचो था न, जी, त पोइ असां उते ई तफ़ात करे था छॾियूं। वुमन अची वई, पोइ उनजी घटिताई थी वई, पोइ उनखे हिकिड़ो पेट्रियकल समाज में उनखे पोइ राइट्स अलॻि था सम्झूं। सही। औरत ह्यूमन राइट्स में अची वई, देयर शुड नॉट बी मेल ऐं फीमेल जो डिफरेंस ई न हुजणु घुरिजे। पोइ जेके ला मुंहिंजा छो राइट्स रखियो आहिनि, आहे? अर्ज़ु इहो आहे न, जी। छो रखियो आहे इहा त ॻाल्हि आहे। त हाणे छा असां हुनखे रिफॉर्म्स नथा करे सघूं? असां में इक्वल बुनियाद ते असांजा लॉ, जेके मुंहिंजा लॉ हुजनि उहे औरत जा लॉ हुजनि, जी, जेके मुंहिंजी शादी हक़ जा लॉ हुजनि उहे औरत जा हक़ हुजनि, मूंखे तलाक जा हक़ हुजनि उहे उनखे। अच्छा, असांखे हिकिड़े ॾींहं में तलाक, असां सां बि ॾिसो डिफरेंसिस आहे। मर्द हिकिड़े ॾींहं में तलाक ॾेई सघे थो जी, कानून में, मुंहिंजो हिकिड़ो लेटर आहे, पनो आहे, मां तलाक ॾेई सघां थो। ठीकु आहे। औरत खे 3 महीना, हाणे माना हुनखे प्रेशर बि थिए, माण्हू मनाए बि करे, सॼो बि करे, सोचे बि, वरी तव्हां ॿुधायो 90 डेज़ 3 महीननि ताईं खुलायो केस पियो हलंदो अथव, पोइ हुनखे पोइ अचो ॻाल्हायो, ओके फाइन। पर पोइ मर्द खे पोइ तव्हां हिकु ॾींहं में छो चई छॾियो आहे त उहो तलाक ॾेई छॾे? सही। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त रिफॉर्म्स ईंदा आहिनि, रिफॉर्म अचणु घुरिजनि। कानून हाणे इम्प्लीमेंटेशन ते मां पोइ थो ॻाल्हायां। ॻाल्हि इहा त पहिरियां त कानूननि ते ॻाल्हायूं त जी, उते बिल्कुलु। केॾी असांजी आहे इहो आहे। छो ईअं आहे त मूंखे हिकिड़े ॾींहं जो में मां करे सघां थो, मां जज़्बात में बची सघां थो, मां कहिड़ी कहिड़ी ॿी हालति में हुजी सघां थो, मां माना मूंखे एॾो शायदि मां पावरफुल थी वियुसि, सही। मां डोमिनेट थी वियुसि। हूअ जेका आहे उन सां मां हुनखे मारियो बि हूंदो त इज़ाबई जीअं मैडम ॻाल्हि कई, मां हुनखे हाणे उनखे 3 महीना मिलियल, जी, उहा सोचे करे माण्हू मिले त इहे करे ख़तमु थी वञे, गुस्सो ख़तमु थी वञे, सभु शइ ख़तमु कर, ॻाल्हि ख़तमु कर, इहो बसि इहो साॻियो ई तोखे तेज़ाब वारो मथे में लॻंदो। वरी उनखां पोइ उनखां केरु कंदो? वरी इहो बि सुसाइड जो प्रेशर, वरी उनसां पोइ उनखां शादी केरु कंदो? वरी छो शादी खे एतिरो इम्पोर्टेंट छो कयो वियो आहे? पहिरियां त हाणे इन ते सोचूं। औरत ही असांजे ज़माने में मैडम ॻाल्हि थी करे 1400 साल, उनखां अॻु में क्लियोपेत्रा क्वीन हुई, मुल्क हलाईंदी हुई। इजिप्शियन जूं राणियूं तव्हां ॿुधो हूंदो, ॿियनि मुल्कनि जूं। असांखे छा आहे, तारीख़ पढ़ाई कोन थी वञे, सम्झाई कोन थी वञे, औरतुनि जी ख़बर ई कोन्हे। हिन वक़्तु बि तव्हांखे ख़बर न आहे, पाण जेको वेठा आहियूं यूट्यूब वाईफाई कंहिंजी आहे, हेनरी लिमार्ड, नाला ख़बर न हूंदी जी। तव्हांजी। हिपाशिया BC में तव्हां अॼु बि गूगल कयो, मां हमेशह चवंदो आहियां त असां तव्हां औरतूं तव्हांखे असांजे खे छो नथा ॿुधायो त हिपाशिया केरु हुई? तव्हां ॿुधायो त दुनिया जी पहिरीं फिलासफ़र साइंटिस्ट जेका BC सदी में एलेक्जेंड्रिया में हिपाशिया नालो हो, उहा तारनि जो इल्मु रखंदी हुई, उहा हिते जी दुनिया जो इल्मु रखंदी हुई, उहा फिलासॉफिकल रखंदी हुई। घड़ी ठाहिण वारी ही पहिरीं औरत हुई। ॿुधाए जी। हाणे कंहिंखे हाणे केरु ॿुधाईंदो? अच्छा, इन सां छा कॉन्फिडेंस थो दुनिया खां? औरत जो त रोल ई फुरियो वियो आहे। औरत जो रोल इहो ॿार पैदा करणु, ॿुधायो? अरे औरत उन समाज में, पोइ उनखे मारियो वियो हिपाशिया खे, तव्हां ॾिसो कहिड़ी उनखे कीअं मारियो वियो। उहा पहिरीं मार्टर अथव दुनिया जी। अच्छा, उनखां छॾियो तव्हां इंडिया जी हुजो, पंहिंजी इन में इंडस वैली सिविलाइज़ेशन में ॾिसो, औरतुनि गजी कमु कयो आहे। हिन वक़्तु हेनरी लिमार्ड उनजी ख़बर न आहे, तारनि जे इल्मु करण जी ख़बर न आहे। जिते जिते तव्हां मैरी क्यूरी दुनिया जी वाहिद हिन महिल ताईं, अच्छा तव्हांजा नोबल प्राइज़ अॼु बि खोले ॾिसो, वधि में वधि वुमन जा अथव। जी जी। केरु ॿुधाईंदो? अच्छा, तव्हां नोबल प्राइज़ में दुनिया जी वाहिद मैरी क्यूरी आहे, जेका फिज़िक्स में बि उन नोबल प्राइज़ आहे, केमिस्ट्री में नोबल प्राइज़ आहे। तव्हांखे अॼु बि जेकॾहिं कैंसर जो इलाजु थो थिए, जेकॾहिं मैरी क्यूरी पंहिंजा इहे न ॿुधायां त तव्हां छा थिए? औरत जो रोल नथो ॿुधायो वञे। उहो हुनखे रोल सिर्फ़ु शादी, ॿार। आई एम सॉरी, माना मां ॻाल्हि इहा आहे त मां इन मां हिननि शयुनि मां सोचे करे त इहा दुनिया में, इहा असांजे ख़ासि करे असांजी सोसाइटी में इहा हक़ीक़त आहे। जी। पत्थर जे दौर खां निकितासीं, एग्रीकल्चर समाज अची वियो, ॿार पैदा करणा ज़रूरी आहे, ठीकु आहे, ओके। हाणे हेतिरी पॉपुलेशन एक्स्ट्रा थी वई, थोरो ज़रूरत आहे त हाणे सभिनी खे पंहिंजी इल्मु अदब PhDs कनि, वञनि ॿाहिरि, दुनिया चढ़नि, माउंटेनियर थियनि। पाकिस्तान जी कहिड़ी नाइला जेका वॾी मशहूरु आहे, जेकी यानी आई सी अमेज़्ड टू सी हर, त कीअं थी केटू दुनिया जो को बि उहा जेका पीक आहे उहा हुन छॾी न आहे। को मर्द न करे सघियो, उहो करे वई आहे। ॿुधायो, इहे केरु अहिड़ियूं औरतूं? उहो छा थींदो? कॉन्फिडेंस ॾिबो आहे त बाबा तोखे शादीअ जेकॾहिं आहे मर्ज़ी, उनखे पुछिबो, जेकॾहिं ठीकु आहे, न त जेकॾहिं तूं पंहिंजी लाइफ गुज़ारणु चाहीं थी, तोखे पंहिंजो पढ़णो आहे, PhD करणी आहे, तोखे समाज में सुधारणो आहे, समाज में तुंहिंजो रोल हुजणु घुरिजे, तूं समाज खे छा थी ॾेई सघीं?
इहो जॾहिं हुन ॿुधाइबो त पोइ हुनजो शादी पर जेकॾहिं असां इन इन जेका बर्थ हुनजी फीडिंग कंदासीं त बाबा तोखे वॾो थोरो आहे, पोइ तोखे ॿार पैदा करणा आहिनि, पोइ तोखे शादी करणी आहे, पोइ कहिड़ो बि तोखे दिस शुड नॉट बी डन। मां त कॾहिं इन ख़्याल जो त माण्हू ई न आहियां। मां चवंदो आहियां त बराबरी बुनियाद ते उनजी राय हुजे। जीअं तव्हां ॻाल्हि कई सुमेर साहब बराबरी जी बुनियाद ते यानी कि वुमेन राइट्स खे अलॻि छो कयो वियो आहे, इहो बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजे समाज जे करे ई कयो वियो छो त मर्द एक्सेप्ट नथो करे। इन हवाले सां मां तव्हांखां ज़रूरु ॻाल्हियूं पुछंदमि ऐं इम्प्लीमेंटेशन ते बि ॻाल्हाइणो आहे। नाज़रीन वठूं था नंढड़ो ब्रेक, केॾांहुं न वञो, वरी वापसि था अचूं। जी नाज़रीन, भली कार हिकु भेरो ॿीहर मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते। ऐं असीं जॾहिं ब्रेक ते हुआसीं त गपशप थिए पई ऐं उहे ई लॉस जी ॻाल्हियूं ऐं ज़ाहिर वकील हुजनि त लॉस जूं ॻाल्हियूं ई करणु खपनि, पर पाकिस्तान जा कानून खोड़ सारा कानून आहिनि, असांखे त बिल्कुलु नाहे ख़बर, न हुजण जे बराबरि असांखे ख़बर आहे। ऐं कॾहिं असीं ॾिसंदा बि आहियूं, ॿुधंदा बि आहियूं, जीअं असीं रोड ते निकिरूं था, फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो नंढड़ो मिसाल आहे त असांखे कोई हॉर्न ॾिए थो, वॼाए थो ऐं बार बार इरिटेट करे थो त इहो बि वायलेंस में अचे थो। लेकिन हम छोटे से छोटी चीज़ का भी ख्याल नहीं करते, तो पाकिस्तान में कितने बड़े कानून हैं जिनकी हम वायलेशन करते हैं। एग्जैक्टली इस बात से तो मैं बिल्कुल आपकी एग्री करती हूँ। हमारे यहाँ पर तो वायलेशन लॉ जो है बिल्कुल कॉमन है जी। मतलब हम देखें, अगर रोड से हम देखें तो डबल वन वे रोड होता है, तो बहुत साइड ट्रैफिक चल रहा होता है और वहीं पे जानवरों पे के ऊपर से भी गुजारे होते हैं। इवन जो है किसी चीज़ का ख्याल नहीं किया जाता, फुटपाथ अगर है उस पर भी बाइक चढ़ी होती है। तो ये तो सिर्फ एक हमारी ट्रैफिक को देख के हम देख सकते हैं कि हमारी वायलेशन कैसी होती है, लेकिन ऑन द अदर साइड व्हेन इट कम टू ह्यूमन, तो आप सोचे क्या हालात होते होंगे इंसानों के, स्पेशली जो मेंटल हेल्थ और इमोशनल ट्रॉमा क्रिएट किया जाता है। ये तो बिल्कुल हाईलाइटेड ही नहीं होता कि बंदा बेचारा किस हद तक डैमेज हो चुका है। ठीक है, ये वायलेशन ऑफ लॉज या जो हमारे राइट्स की वायलेशन है, ये सिर्फ ये जो अपरेंट नहीं होती जी, ये इनसाइड द पर्सन भी होती है। इसके बहुत लॉन्ग लास्टिंग और जनरेशन टू जनरेशन ये ट्रॉमा ट्रैवल करता है। हमारे यहाँ पर जो है कोई किसी का राइट वायलेट कर दिया जाता है, स्पेशली जैसे हम बोले बच्चे हैं, वो कोई जो करियर परसू करना चाहते हैं, पेरेंट्स फोर्सफुली किसी और करियर में डाल देते हैं, उनको एक्सेप्ट नहीं करते। ठीक है, या बच्चा कोई शादी की बात करता है और ईगो के नाम पे, इज्जत के नाम पे, स्टैंडर्ड के नाम पे, हमारी क्लास नहीं है या लड़की ऐसी नहीं है, कैरेक्टर के नाम पे बहुत सारे एक्सक्यूजेस रेज करके अपनी ईगो सेटिस्फाई करने के लिए बच्चे का गलत फैसला कर देते हैं। और इतनी बेरहमी से गलत फैसला किया जाता है कि आई हैव सीन मैनी केसेस जिसमें लड़का भी पागल हो जाता है, लड़की भी पागल हो जाती है, लेकिन फैमिली उनकी शादी नहीं करती। क्या समझती हैं आप महविश साहिबा कि ये एजुकेशन की कमी है, नॉलेज की कमी है, लॉज ना समझने की कमी है, क्या कहाँ गैप है, क्या समझती हैं? ये इसमें मल्टीपल फैक्टर्स हैं। जैसे नॉलेज तो बहुत से लोगों के पास होता भी है, मेरे ख्याल से यहाँ पर जो पर्सनैलिटी इश्यूज़ हैं, क्योंकि हमारे यहाँ नार्सिस्टिक पर्सनैलिटी जो है वो बहुत ज़्यादा डेवलप हो चुकी है और ईगो बेस्ड डिसीजन। नार्सिसिस्टिक यू मीन टू से कि जो किसी को बर्दाश्त नहीं करता, अपनी बात मनवाता है। यस, एनी हाउ उसने अपनी ही करनी होती है, उसको अपनी ही मनवानी है, और उसके भले सामने वाला मर जाए, वो तबाह बर्बाद हो जाए, पागल हो जाए, बस उसकी ईगो सेटिस्फाई होनी चाहिए। ठीक है, ये भी हो सकते हैं। उसके अलावा अनअवेयरनेस भी हो सकती है, उसके अलावा अदर सोशल प्रेशर भी हो सकता है। मोस्टली हमारे यहाँ पर लोग जो होते हैं वो जो फाइनेंस को भी देख के जो है वो बच्चों की बलि चढ़ा देते हैं कि ये भाई हमारी क्लास नहीं है, हमारा स्टेटस रेज हो जाएगा, हम अगर अच्छे ख़ानदान में शादी कर लेंगे। ठीक है, हालांकि ये देखना चाहिए कि आपका बच्चा किसके साथ सेटिस्फाइड है, या फीमेल है वो मेंटल जो कंपैटिबिलिटी है वो कहाँ है। जी ठीक है, अगर आपका बच्चा किसी इन्वायरमेंट में अनफिट है और आप फोर्सफुली उस जगह पे अपनी ईगो सेटिस्फेक्शन के लिए या अपने फ्यूचर विजन के लिए जो आपका सेल्फ क्रिएटेड है, ठीक है, आप एक मछली को सहरा में डाल दें कि भाई ये सहरा में कल को हमारे लिए यहाँ पे बहुत अच्छा कोई महल बना देगी, ठीक है, या आप ऊँट को ला के पानी में डाल दें, तो ये वो वाली मिसाल है। तो ना वो ऊँट मछली का पानी का रहेगा, ना मछली सहरा की रहेगी। बिल्कुल सही कहा। तो हमारे यहाँ पे बहुत बुरे तरीके से ह्यूमन राइट्स को वायलेट किया जाता है, और ये सिर्फ शादी की बात नहीं है, इवन राइट टू स्पीच
यू कांट एक्सप्रेस कि आपको क्या You चाहिए. can't express your feelings as well. Yes. इन आवर कल्चर बहुत ज़्यादा, ये मैं कहूँगी कि बहुत जो है बहुत ये बैड लक है हमारी, या अनफॉर्चुनेट है कि इवन फीमेल तो फीमेल है, मेन भी अपनी फीलिंग्स एक्सप्रेस वो नहीं भी कर harass पाते. होते हैं. वो भी जी. हरास होते हैं, बहुत ज़्यादा होते हैं. उनकी हम बात क्यों नहीं करते? वाकई सुमेर साहब ने जो बात की कि वुमेन्स राइट एक अलग कानून बना दिए गए हैं, जी. व्हाई नॉट मेंस? यस अभी जैसे होना तो यही चाहिए कि दोनों के लिए इक्वल होना चाहिए, कि ह्यूमन राइट का मतलब यही है कि दोनों के लिए इक्वलिटी. इक्वालिटी. अगर फीमेल इमोशनली डैमेज हो रही है तो मर्द भी उतना ही हो रहा है. अगर फीमेल को एजुकेशन चाहिए तो मर्द को भी चाहिए. अगर औरत बाहर से आ रही है, उसको घर के अंदर पीसफुल इन्वायरमेंट चाहिए, तो मर्द को भी चाहिए. और अगर औरत बाहर जा रही है, उसको पीसफुल इन्वायरमेंट और ग्रोथ चाहिए, तो मर्द को भी चाहिए. लेकिन अनफॉर्चुनेटली हमारे यहाँ पर बहुत सी जगह पे जो है वो इक्वालिटी नहीं है. जहाँ पर औरतों के राइट वायलेट हो रहे हैं, वहाँ मर्दों के भी हो रहे हैं. बिल्कुल. और स्पेशली अभी मैं क्योंकि फीमेल एडवोकेट होने के नाते फैमिली केसेस बहुत ज़्यादा करती हूँ. मेरे पास अभी रिसेंट एक केस लगा हुआ है जिसमें बाप है, उसने बच्चे को तकरीबन 2.5 साल से देखा ही नहीं है. अच्छा. आप सोचें, अब वो बेचारा तड़प रहा है कि मैं अपने बच्चे को मिलूं. वो पैसे भी जमा करा रहा है, वो मेंटेनेंस भी दे रहा है, और जो औरत है वो उसको अपना बच्चा नहीं मिला रही कि मैं इस पे जो है बाप का परछाई नहीं आने दूंगी. या ऑन द अदर साइड के कोई ऐसा तरीका मिल जाए कि बाप से जान ही छूट जाए. भाई वो बाप है, उसका राइट है, उसको अल्लाह ताला ने ये राइट दिया है, कानून ने दिया है. हु द हेल आर यू कि आप अपने बच्चे को उसके बाप से जुदा करें? वो भी इमोशनली डैमेज हो रहा है. बिल्कुल हो रहा ठीक होगा. है. जी. वो बेचारा आता है, वो पागलों की तरह. मैं एतकाफ मुझे जाना था ये रमज़ान में, सिर्फ उसके केस की वजह से मैं एतकाफ में नहीं गई हूँ कि वो इतना रो रहा था, मैडम बस मुझे एक बार मेरा बेटा मिला दे. मैंने 2.5 साल से देखा ओह नहीं. माय गॉड, इतनी बेबसी. ये आप मुझे बताइए, मुझे पता नहीं क्या हो रहा है. तो ये इस तरह इस हद तक जाके हमारे कानून जो है वो तोड़े जाते हैं, उनकी वायलेशन होती है. और इसमें जो है ना हमारा मेरे ख्याल से मॉरलिटी को हमें जो है ना वो, अगर हम मॉरल वैल्यूज़ को, या अगर हम थोड़ा सा जो है ना वो इंसानियत को ईगो पे प्रायोरिटाइज करें ना, तो हमारे लिए काफ़ी मामला बेहतर हो काफ़ी जाए. मामला बिल्कुल सही. सुमेर साहब जी, असीं ह्यूमन राइट्स वुमेन राइट्स खे अलॻि करे छॾियोसीं. वुमेन राइट्स अलॻि आहिनि, उहे छो आहिनि? छा असांजो मुआशिरो औरत खे एक्सेप्ट नथो करे सघे, उनजी कामयाबी खे नथो ॾिसी सघे? मां मैडम वरी हिकु दफ़ो ॿीहर चवंदुमि, मां थोरो डिफरेंस जी जी, तव्हां पंहिंजो ओपिनियन ॿुधाए सघो था. असां हमेशह असांजो जेको मसइलो आहे, असां मसइलनि ते ॻाल्हायो आहे, बीमारी ते ॻाल्हायो आहे, काज़ ते असां न ॻाल्हाईंदा आहियूं. जी. छो बीमारी थी आहे, छो बीमारी आहे, हिन महिल ताईं असां रुॻो इशूज़ ते ॻाल्हायो आहे. इशू हेतिरा न, इशू ॻाल्हाए इशू इलाही वॾा थी विया. सही. बीमारी जो काज़ ॾिसूं आहे न, कैंसर जो काज़ छा आहे, ऐं उते उनजो इलाजु करे छॾियूं आहे न, त पोइ असांजो पहिरियों उते ई ख़तमु करे छॾियूं आहे. पहिरीं ॻाल्हि त असांखे काज़ ते अचणु घुरिजे. पेट्रियकल सोसाइटी तव्हां पहिरियां ई ठाहे चुका आहियो, पेट्रियकल समाज पहिरियां करे चुका आहियो. तव्हांजे हिकिड़ो कैपिटलिज़म निज़ाम आहे जंहिंमें हिकिड़ो पावर आहे, पैसो आहे, मर्द वटि पैसो अची वियो, नौकिरी बि उहो थो करे, पावर उन वटि, ज़मीन बि उन वटि, जी. हाउस पावर उन वटि, समाज जो पावर उन वटि, शादी चूज़ करण जो पावर बि उन वटि. मां पंहिंजो ख़्यालु थो ॿुधायां, मां इन ख़्याल जो माण्हू आहियां त इहा सोच थियणु करणु खपे. इहे जेके मर्द रिश्तो थो मोकिले या मर्द उतां थो मोकिले, पोइ उहो रिजेक्ट थो करे, उन औरत सां छा गुज़रंदी? जी. मां रिश्तो थो मोकिलियां, मूंखे मां माना चवां त हाणे मूंखे न वञी, अरे बाबा मां केरु थींदो आहियां उहो चवण वारो? जी. हुन जूं केतिरियूं ख़ूबियूं हूंदियूं हुनजी. अच्छा, असांजे आम समाज में वीचारी उहा अचे थी. आई एम अगेंस्ट दिस वर्ड. औरत खे वेचारो चइबो ई न आहे. असां पहिरियों त इहा सोच बि ख़तमु कयूं, औरत छो वेचारी आहे, छाजे लाइ वेचारी आहे? तव्हां जेके वुमन राइट्स ते या हिननि ते तॾहिं ह्यूमन राइट्स तॾहिं थींदा न वेचारे लफ़्ज़ मां निकिरंदो. औरत वेचारी न आहे, औरत फाइटर आहे, पैदा करे थी जेका हेॾे वॾे इंसान जेको अलाए छा थो सम्झे पाण खे, उनखे क्रिएट उहा थी करे, उहा छा न हूंदी, उहा औरत छा हूंदी? हिन ज़मीन खे तव्हां छो नथा कयो जितां भाॼी था कयो, जितां तव्हांजो अन्न थो अचे, उन ज़मीन जी केॾी वैल्यू आहे? इहा ज़मीन न हुजे, तव्हां बुख मरी वञो, माना क्रिएट थी करे, त हूअ छा आहे? क्रिएटर. उहा क्रिएशन थी करे.
मथे जेको क्रिएटर वेठो आहे हू हेठि हुनजे समाज में क्रिएट थी करे, हुनजी हैसियत छा आहे, गॉडेसिस छो हुयूं, सीता माता ही पुराणे दौर में क्वीन्स पूॼियो वेंदो बिकॉज़ हू लाइक़ु आहे। इहो समाज हो जॾहिं औरत खे तव्हां ईअं कंदो त पोइ हुन में जंग न आहे। वर्ल्ड वार्स केरु विड़ियूं आहिनि, खून कंहिं कयो आहे, हिटलर केरु हो, अॼु ॾींहं ताईं जंगियूं केरु पियो विड़े, ट्रंप केरु आहे। जी दुनिया जूं तव्हां औरतुनि जो मिसाल खणो, किथे बि तव्हांजो खून बहाए करंदी, हुनजे इनसाइड हू एतिरो फाइट कंदी आहे। ॿाहिरि दुनिया जा तव्हां मिसाल चओ न, कैनेडाज़ में खणो अमुन, फिनलैंड जी नंढे में नंढी वज़ीर आज़म औरत आहे, फिनलैंड हैप्पीएस्ट कंट्री, डेनमार्क पुछो त वधि में वधि हिननि जूं मिनिस्ट्रियुनि में औरतूं, घणियूं मिनिस्ट्रियूं आहिनि असां वटि, घणियूं औरतुनि खे मिनिस्ट्री आहे, घणियूं पावरफुल मिनिस्ट्रियूं आहिनि। पुलिस जी मिनिस्ट्री छो कोन्हे, सिहत जी मिनिस्ट्री जेके आहिनि उहे जेके आहिनि जेके पुराणी जेके मिनिस्ट्रियुनि मां अधु खां अधु, कैनेडा में अधु खां अधु जेका असेंबलीअ में, मां हिन ख़्याल जो आहियां हीअ जेके थोरो कंदा आहिनि 5% 10%, 50% जंहिं मुल्क में आबादी हुजे औरत ई हुजे, 50% तव्हां वुमन खे इन में सीटूं मिलणु घुरिजनि। MN MP थियनि, हिकिड़े पासे तव्हांजा मर्द हुजनि 50%, हिकिड़े पासे औरत, तव्हांखे ख़बर पवे त पोइ तव्हांखे औरत समाज ऐं रिश्ता पोइ मसइला सभु तव्हांजा ईअं थी वञनि। 50% तव्हां हुनखे राइट्स था ॾियो, तव्हां हुनखे ॾियो त सही, खसे चुका आहियूं। जी ॿी जेका ॻाल्हि आहे त ॾिसो, मां उतां ई ॻाल्हि थो कयां जी त जी हीअ जेको मैरिज जो इहो सिस्टम तव्हां हुनखे कॉम्प्लेक्स में था विझो। हू इंडिपेंडेंट हुजे, हू चूज़ करे त माना असां वटि समाज सदियुनि खां मर्द रिश्तो थो मोकिले, पोइ खणी चांहि अचे मानी अचे, वणी न वणी ॻाल्हि, वणी न वणी या तूं वणी, माना मूंखे मिलियल आहे पावर त मूंखे वणी, बाबा तोखे छोकिरी सम्झ में आई, छो बा छोकिरीअ खां छो न थो पुछ में तोखे छोकिरो सम्झ में आयो, तोखे वणियो, तूं चाहीं थी, तूं कंहिं शादी करणु चाहीं थी, कंहिं तुंहिंजो ख़्यालु आहे, इहे ख़्याल चेंज, माइंड सेट चेंज करिणो आहे। पहिरियां असां काज़ ईंदो, हीउ पैट्रिकल समाज खे ख़तमु कजे, शयुनि खे चेंज कजे, सोच खे तब्दील कजे, तॾहिं इक्वालिटी ईंदी। इक्वलिटी हाणे मां ईअं ॻाल्हायां थो त माना तव्हां थोरो घणो पढ़ियो हूंदो, सोचियो हूंदो, सम्झो हूंदो, तॾहिं इक्वलिटी थो सोचा न। ईअं जेकॾहिं मेजॉरिटी ईअं सभु हींअर सोचींदा त बाबा 50% जेकॾहिं औरत हुजे, छो न हुजे, 90% मर्द असेंबलीअ में वेहे थो, कानून ठाहिण वारा मर्द, तव्हां इम्प्लीमेंटेशन जी ॻाल्हि था कयो, पोइ जी ॻाल्हि थींदी, कानून जी ॻाल्हि था कयो, पोइ जे ठाहिण वारो केरु आहे, ठाहिण में औरत छो कोन्हे, जी कानून ठहण वक़्त में औरत खां केरु पुछे थो। मां हिन जो मिसाल हिन खां वधीक थो ॾियां त वुमन राइट्स ते कॉन्फ्रेंस थी अरबस्तान में, तव्हां फोटो अॼु ॾींहं ताईं हुन ते मज़ाक हलंदी अथव, गूगल ते सर्च कजो, सभु मर्द वेठा आहिनि। वुमन राइट्स ते, वुमन इशूज़ ते ॻाल्हाइण लाइ मर्द वेठा आहिनि। वुमन जे इशूज़ ते, वुमन राइट्स ते, वुमन जी शादियुनि ते असेंबलीअ में लॉज पास करण वारनि औरतूं 2 या 5 पास थी थो वञे, कॾहिं औरतुनि खे 50% वियो, तव्हां ॾिसो त उहो ॻाल्हाइनि कीअं थियूं। जी जी बहस मुबाहिज़ो थींदो न, हू पंहिंजो शेयर कंदियूं न, हू पंहिंजे औलाद जो शेयर कंदियूं, मसइला शेयर कंदियूं, पोइ न आणींदी, समाज तरक़ी कंदो, समाज वधंदो। पर जेकॾहिं न तव्हां औरतुनि खे तव्हां 50% खे घरनि में बंदि कंदो, 50% खे तव्हां डिसीशन पावर ई कोन ॾींदो, 50% खे तव्हां डिसीशन मेकिंग में न आणींदो, डिसीशन मेकिंग वॾी ॻाल्हि आहे न असेंबलीज़ में, उन्हनि खे तव्हां डिसीशन मेकिंग में ई न आणींदो त पोइ समाज जी हालति तव्हांजे साम्हूं आहे, बदतरीन समाज, करप्शन में, क़त्लो गारत में, कारोकारी जीअं सवेल तव्हां ॻाल्हि कई, वाह छाजे लाइ पेट्रिकल पावर आहे, मर्द पावरफुल सम्झे थो, जंहिंखे तंहिंखे सम्झ मारे छॾे, कारी करे छॾे, पावर फुरी छॾियो कंहिं मर्द खे, इन ई अच्छा इहो ई मर्द कंहिं बि DIG SSP या मिनिस्टर औरत खे कंदो कारी, बिल्कुलु बना, माना पावर, तव्हां औरत खे पावरफुल कयो। इहो ई जेकॾहिं जेको इहो ई वॾेरो जेको तव्हां चओ था भाई जन ॻाल्हि कई, त वाक़ई वॾेरो कुझु तव्हां ॿिए खे वॾेरी त करे छॾ, का वॾेरी औरत थिए उनखे हथु केरु लाहे। जी ॿियूं वॾेरियूं जेके औरतूं आहिनि सिंध में, जेके टंडो लहर में आहिनि, ॿियूं आहिनि जेके बि आहिनि, उन्हनि खे केरु ॻाल्हाए त सही, उन्हनि जे बारे में केरु न ॻाल्हाईंदो। आम जेका वेंदी, स्कूल वेंदी, कॉलेज वेंदी, उन घर में हूंदी, ब्लैकमेल कंदुसि, पढ़ाई माइट वरी उन ट्रिप खां पढ़ाई ख़तमु कराए छॾींदो। अड़े हुनखे तव्हां सम्झायो, हुनखे तव्हां माना जेको हुन ते सज़ा अचणु घुरिजे, न्याणी घर विहारे छॾींदा। घणो कमु आहे सुमेर साहब, घणो कम खे त पोइ करिणो पवंदो न, कमु केरु कंदो। अॼु जेकॾहिं ख़्यालु पैदा थींदो, ख़्याल खां पोइ हुन ते प्रैक्टिस थींदी, पोइ अॼु न पोइ इहो समाज चेंज थी वेंदो। बिल्कुलु, ऐं थियण बि खपे, उमेद त आहे। असांखे बि नाज़रीन ख़ैर वठूं था नंढड़ो ब्रेक, केॾा न वञो, वरी वापसि आ जाओ। एक बार ॿीहर भली कार मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में महवी साहिबा, जैसे हम वायलेशन की बात कर रहे हैं, बच्चों की भी बात कर लें थोड़ी सी। चाइल्ड लेबर की रैलियाँ निकलती हैं सालाना,
और हुकूमत भी चाहती है कि ये चाइल्ड लेबर ख़त्म होना चाहिए, बल्कि इनके हाथ में ये पेचकश और पाने नहीं होने चाहिए, बुक होनी चाहिए। उसके बावजूद हम सबको सोसाइटी में भी पता है कि ये गलत है, उसके बावजूद भी हम आवाज़ नहीं उठाते, क्यों? मैडम इसमें जो है बहुत सी चीज़ें इन्वॉल्व हैं, स्पेशली फैमिली कल्चर होते हैं जो है वो इन्वॉल्व है। बहुत सी एनजीओज़ जो हैं वो काम कर रही होती हैं, बहुत से लोग काम करना चाहते हैं, आप बच्चे को उस इन्वायरमेंट से निकालना भी चाहते हैं, लेकिन उनका जो फैमिली कल्चर है ना वो ऐसा होता है कि वो बच्चा एक दलदल में फंसा हुआ है। फॉर एग्ज़ाम्पल एक बैगर है जी, ठीक है, अगर आप चाहते हैं कि वो रोड पे खड़ा होकर बैगिंग ना करे और वो जो है वो अच्छा पढ़ा लिखा बच्चा बने, आप उसको ऑन भी करते हैं, उसके एजुकेशन के लिए सब चीज़ें करते हैं, लेकिन बैग जो फैमिली को वो जो प्रोवाइड कर रहे हैं ना, जो फाइनेंशियल सपोर्ट दे रहा है बैगिंग करके, या उसकी वजह जो बेनिफिट्स फैमिली को या उसके सराउंडिंग में लोगों को मिल रहे हैं, वो जब रुकते हैं तो उस पर प्रेशर बिल्ड होता है। ठीक है, उसके अलावा जो लोग हमारे यहाँ माफिया पूरा है जी, चाइल्ड लेबर के पीछे भी माफिया है पूरा। ठीक है, अगर एक बच्चा मजबूरी के तहत तो चले कोई करता ही है करता काम, हर कोई मजबूरी के तहत नहीं आता। जी, ठीक है, बहुत से बच्चों से फोर्सफुली चीज़ें करवाई जा रही होती हैं, वो करना नहीं चाहते लेकिन उनसे करवाई जा रही होती हैं। इसके पीछे वही है कि जो पेरेंट्स हैं वो अपनी जिम्मेदारी नहीं लेते, जी। जो स्टेट है उसने जिम्मेदारी नहीं ली। चलिए, स्टेट तो किस किस को देखेगी, वो जी। कानून बहुत जी। सारे हमारे पास ये हैं, जी। लेकिन कानून इस हवाले से क्या कहता है? हमें खुद एज अ ह्यूमंस और अच्छा शहरी होने के नाते हम क्या कर सकते हैं इसमें? कानून क्या कहता है? इसके लिए सबसे तो इम्पोर्टेंट चीज़ ये है कि जो बच्चा जो चाइल्ड लेबर करे उसको अवॉइड किया जाए। ठीक, उसको उसका माइंड ऐसा बनाया जाए कि वो रिजेक्ट करे, वो रिफ्यूज़ करे कि मुझे ये नहीं करना, मुझे ये करना है, सही। मुझे काम नहीं करना, मुझे पढ़ना है, मुझे काम करना है तो रिस्पेक्टेबल काम करना है। इसमें मैडम मैं थोड़ा ऐड करूंगा जी, कि जी। कानून हमारा आर्टिकल पाकिस्तान का देखें, यही मैं पहले ही कह रहा था कि अवेयरनेस हमें दी जाए और हमें पता होना चाहिए दूसरों को भी कि आइन का 11(3) वो प्रोहिबिट्स करता है चाइल्ड लेबर को। अब ये वायलेशन हो रही है, जी। वायलेशन के खिलाफ कौन जाए, वायलेशन पे जाए, आप पुलिस को बताएं। सही, पहले पता ही नहीं है कि ये कोई इलीगल भी है, अनलॉफुल भी है, आपका किताबों में चीज़ें लिखी हुई हैं, अवेयरनेस नहीं है। बच्चा जो है उसको इवन वर्किंग कंडीशन, जहाँ पे भी 15 से फ्री एजुकेशन भी दी गई, वर्किंग कंडीशन भी है, सारे आइन में लिखे हुए हैं, जी, स्लेवरी के अगेंस्ट भी लिखा हुआ है, लेकिन अगेन अवेयरनेस एंड इम्प्लीमेंटेशन। अच्छा, इम्प्लीमेंट के यहाँ पे बात हो रही है, इम्प्लीमेंट कौन कराता है? इम्प्लीमेंट रियासत की जिम्मेदारी होती है, सही, इदारों की जिम्मेवारी होती है। लाइकवाइज जैसे इदारे कौन से, लाइक कोर्ट ने, मतलब मुल्क ने एक आइन बना के बता दिया कि भाई चाइल्ड लेबर गलत है, ठीक। अब इसको इम्प्लीमेंट अदालतें करवाएंगी। अदालतें किससे कराएंगी? खुद नहीं करेंगी, इदारों से कराएंगी। इदारे कौन से होते हैं? यहाँ पे इदारे बनने चाहिए। ये एनजीओ क्यों काम करती हैं? क्योंकि जब आपके अपने कंट्री के इदारे जब फेल बन जाते हैं तो फिर लोकल एनजीओ आ जाती हैं, दूसरे आ जाते हैं, जो भी जितना हो सके, लेकिन ये काम रियासत का है, स्टेट का है। क्यों कहते हैं रियासत माँ होती है? वो यहाँ पे बदकिस्मती है कि रियासत माँ का रोल प्ले नहीं कर रही, सही। लेकिन बाहर ऐसा है। क्यों? रियासत इदारे, आप बच्चा भी कोई होगा बाहर, आपने सुना होगा ना कि किसी को पसंद है कोई बच्ची, अगर बाप अपना वो डिसएग्री करता है तो पुलिस घर पे आ जाती है। जी, जी। कोई अपना वो शौक प्ले करता है कि मैं डांसर या मैं सिंगिंग करना चाहता हूँ, अगर उसको बाप कह रहा है कि या माँ कह रही है कि नहीं, तो वहाँ पे पुलिस आ जाती है। क्यों? क्योंकि फिर इदारे रोल प्ले करते हैं, क्योंकि स्टेट ने उनको हक दिया है कि जहाँ पे भी बच्चा देखो काम करते हुए, आप जाओ उसी को पकड़ो, इवन जो एम्प्लॉयर उसको पकड़ो, वाई यू आर डूइंग दिस इलीगल थिंग, फिर उसको पकड़ के अंदर करो, फिर दोबारा वो कभी भी किसी बच्चे को नहीं रखेगा। लेकिन इन सबसे पहले क्या है? पॉवर्टी, गुर्बत। हमें गुर्बत तो खत्म करें। मैंने पहले ही कहा कि सरमाएदारी समाज में, आप जागीरदारी समाज में
जहाँ पैसों का और पावर इसके पास होगा, जिसके घर पे खाना नहीं होगा, वो अपने बच्चे को, वो कुछ नहीं देखता, वो बच्चे को वहाँ पे मजदूरी में लगा देता है। सर मैं यहाँ बिल्कुल, पर जी, एक जी, चीज़ मैं ऐड भी करूँगी, ये कुछ हैबिचुअल भी होते हैं। कुछ पेरेंट्स इतना कंफर्ट जोन में होते हैं या कुछ सोसाइटी का कल्चर ऐसा डेवलप हो चुका होता है कि वहाँ पर थोड़ी सी एज पे जाके वो बिल्कुल सरेंडर करके बैठ जाते हैं कि फुल रिस्पॉन्सिबिलिटी बच्चों पर डाल देते हैं। ठीक है, तो ये और वो फिर उसको कंफर्ट भी जोन मैंने है। कहा ठीक ना है, कि इदारे Poverty एक्टिव हो के- जाए, इदारे पुलिस उनको active हो पकड़ जी ले। जी, पॉवर्टी के अलावा ये एक जो है ना वो माइंडसेट भी होता है कि भाई बच्चे बड़े हो रहे हैं, अब बच्चे जिम्मेदारी संभाले, हम तो रेस्ट करेंगे। अच्छा, पुलिस की जी, बात की थी सुमेर साहब, पुलिस को क्या अपनी रिस्पॉन्सिबिलिटी, पावर, खास करके पावर का पता है कि हम ये सब कर सकते हैं, करना चाहते हैं तो? मैंने कहा कि यहाँ पे कोई भी चीज 100% तो है ही नहीं। जी। अब पुलिस किसकी बात, हम पुलिस कहते हैं सिक्योरिटी देने के लिए। और क्या हम मिन्नतें यहाँ करते प्लीज हमारी एफआईआर काट लें। पुलिस का काम होता है, पुलिस का मेजर जो रोल जी, है जी। वो है सिक्योरिटी करना, तहफ़्फ़ुज़ देना। क्या उन्होंने तहफ़्फ़ुज़ दिया है? दिन दहाड़े कितनी मोबाइल स्नैचेस हैं, कितने खून खराबे हो जाते हैं, कितने लोग मर जाते हैं, वो नहीं देते। इवन तहफ़्फ़ुज़ तो नहीं देते, लेकिन कितने इलीगल कस्टडी करते हैं, लोगों को उठा के ले जाते हैं, मिसिंग पर्सन कर देते हैं। ये क्या है? फेल्योर ऑफ स्टेट है, फेल्योर ऑफ सिस्टम है। ये कल परसों आपने ये जो ये सुना है, ये उमे रबाब वाला केस, आप उसका भी अब डिस्कस जो चल रहा है, तो मैंने तो उस पर भी ये कहा है कि ये फेल्योर ऑफ सिस्टम है। ये कोई 3 मर्डर हो जाते हैं, 3 खून हो जाते हैं, सफाक मर्डर हो जाते हैं, एक को भी सज़ा नहीं है। क्यों? फेल्योर ऑफ सिस्टम है। फिर कहते हैं आम राय बन जाती है, केस कमज़ोर था, उसने 5 लोगों को ये दिया, उसने ये किया। मैं बार बार ये कह रहा हूँ, अभी भी ये कहता हूँ कि भाई आप लोग, सिस्टम, आपके इदारे इतने कमज़ोर हैं, आपके सिस्टम इतना कमज़ोर है कि बाहर मुल्कों में मच्छर के खून से, अब आप रुगुल करें, हम पढ़े लिखे, हम पढ़ते ही नहीं, समझते पढ़ते ही नहीं है। जी जी, मच्छर के खून से अक्यूज को पता चल जाता है। एग्जैक्टली। फिनलैंड हो, अमेरिका हो, चाइना में आप देखें 2008 में वहां पे वो मच्छर पड़ा हुआ था, उसने देखा था, डीएनए पकड़ के वो बंदा पकड़ गया, 3 लोग मर जाते हैं। आपको कोर्ट का क्या काम है इस दौर में? इतनी डीएनए, इतना वो सीडीआर का सिस्टम है, डीएनए का सिस्टम है, फिंगरप्रिंट्स का सिस्टम है, कैसे एक बंदा भी नहीं पकड़ता? क्यों? वजह आपको बताऊं, यहाँ पे फॉरेंसिक का पूरी सिंध में, पूरे पाकिस्तान में, लाहौर में इदारा है। यहाँ पे सिर्फ forensic एक इदारा है, एक इदारा है forensic का। बेस्ट का, वो लाहौर में जी। है। हम केस चलाते हैं, आप किसी भी नारकोटिक्स का, किसी भी मर्डर का पूछें कि वो कहते हैं कि देर लगती है, वो क्योंकि लाहौर से वो आ रही है, क्योंकि यहाँ पे एक अच्छा इदारा है ही नहीं फॉरेंसिक का। लाहौर में भी एक है। ओके, वुमन का जो मर्डर हो जाए, कुछ भी हो जाए, यहाँ पे आप अस्पतालों में जाएं, कोर्ट में जाएं, तो कोई लेडी जो इतना बड़ा, जो उसको एमएस कहते हैं, जो कोर्ट में आए, वहाँ पे लेडी डॉक्टर्स इतनी नहीं है। कैसे होगा? कैसे करेंगे? सिस्टम का फेलियर। 3 मर्डर्स को आपने ऐसे कर दिया और फिर केस खराब हो गया। नहीं, जदीद दौर में मसला ही नहीं है पकड़ना। जदीद दौर में कपड़ों से पता चल जाएगा, जदीद दौर में फिंगरप्रिंट से पता चल जाएगा। ये फेलियर ऑफ सिस्टम है। अच्छा, जैसे फेल्योर ऑफ सिस्टम की आप बात कर रहे हैं सुमेर साहब, महवी साहिबा, हम देख रहे हैं कि वकीलों का बढ़ना, काफ़ी अब लड़कियां आ रही हैं, लॉ कर रही हैं, और पहले तो 5 साल हो गया, फिर 4 साल, अब दोबारा से 4 साल कर दिया गया है। क्या लगता है कि सिस्टम चेंज होगा, मुआशरा चेंज होगा, लॉ जो पढ़ती हैं लड़कियां या लड़के पढ़ रहे हैं, इनके आने से तब्दीली आएगी? अभी हम अगर प्रीवियस जो है वो टाइम को और अभी को हम कंपेयर करें और फ्यूचर देखें, तो जी। इससे हमारी प्रेडिक्शन तो यही है कि इंशाल्लाह बेटरमेंट की तरफ जा रहे हैं। जिस तरह यूथ जो अपने राइट्स के लिए खड़ी हो रही है और पेट्रोकिस ब्रेक कर रही है, और ब्लंटली जी, स्पेशली पहले तो होता था ना वो सीनियर जूनियर का वो रख के करते थे, जी, जी, जी। बड़े छोटे का, तो अब वो राइट बेस्ड बात करते हैं। इट्स माई राइट एंड इट्स योर लिमिट। वाह, तो जो ये अवेयरनेस की वजह से है। बच्चे, इंटरनेट का दौर है, ओपन इंफॉर्मेशन है, एवरीवन इज़ अवेयर। ठीक है, यू कैन एक्सेस टू किसी भी इदारे को आपको एक्सेस करना इजी है, किसी भी तरह का नॉलेज गेन करना आपके लिए आसान है, क्योंकि आपके पास कंप्यूटर दौर है। जी। ठीक है, इवन जो है आपको कोई बंदा आपके राइट्स को या कोई भी चीज़ को आपको रिस्ट्रिक्ट करने की कोशिश करता है, तो दे कांट। इतने ज़्यादा रास्ते आ चुके हैं, इतने ज़्यादा रास्ते आ चुके हैं कि बच्चे, अगर आप कहें ना कि एक लड़की को नहीं पढ़ाना
या एक लड़के को नहीं पढ़ाना, तो यूट्यूब एक ओपन फॉरम है। आप घर पे बैठ के PhD स्कॉलर बन सकते हैं, आप घर पे बैठ के हज़ारों रुपए कमा सकते हैं, आप घर पे बैठ के पूरी दुनिया में आप वायरल होके आप पूरी दुनिया में जो है एज ए जो है वो कोई कह लें अवेयरनेस के लिए या एक पब्लिक फिगर बन सकते हैं, डिबेटर बन Yes, सकते हैं जी। डिबेटर बन सकते हैं। उसके अलावा आप अब आपके लिए तरक्की करना मुश्किल नहीं रहा, ठीक है। सही। बट द थिंग इज कि आपके अंदर कुछ करने का जज्बा हो, कि रूल्स आप जो पुराने रूल हैं उनको ब्रेक करें, नए चीज़ें लाएं, और जो ट्रेंड है उसको देखते हुए तो हमें यही समझ आ रहा है कि इंशाल्लाह फ्यूचर जो है बहुत ब्राइट है। फ्यूचर ब्राइट है। और हमारी जो न्यू जनरेशन है और जो स्पेशली जो लोग इसके लिए काम कर रहे हैं जी। उनको फल मिलने वाला है इंशाल्लाह। सुमेर साहब, जेके ही वकीलनि जो वधणु आहे, हाणे तव्हां खिलो था, हाणे तव्हां सम्झी विया हूंदव मां छा चई रही आहियां। वकीलनि जो वधणु छा इन लाइ त नाहे त असां वकील आहियूं ऐं सभु कुझु करे सघूं था, कब्ज़ा बि करे सघूं था, विड़ी बि सघूं था, कारो कोट पातल आहे ऐं लॉ जी बि ख़बर आहे कुझु कोई करे ई नथो सघे असांखे। समाज में ग़लति तासुर ॾिनो वियो आहे। पर असीं त ॾिसूं था मीडिया ते, सोशल मीडिया ते सभु ॾिसंदा आहिनि। तव्हां भले ॾिसो, पर तव्हांखे इहा ख़बर नाहे त इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, जी। वकील कब्ज़ो न कंदो अथव, वकील कब्ज़ो छॾाईंदो अथव। असल वकील न न, तव्हांखे फैक्ट थो ॿुधायां। जी। मिसाल, हिते अलाए केतिरियूं इलीगल कॉलोनीज़ आहिनि। कॉलोनीज़ इलीगल आहिनि, माना हे घर न, जी, फ्लैट्स जी। न, अंडरस्टैंड। इलीगल कॉलोनीज़ आहिनि, इलीगल ज़मीनुनि ते ठहियल आहिनि। मिसाल हिकिड़ो सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आहे न, तव्हांजो बहरिया जेको सॼो अध खां वधीक इलीगल हो, जी। ज़मीनूं वमीनूं जेके बि उते इलीगल घर आहिनि, इलीगल शयूं आहिनि, अनलॉफुल शयूं आहिनि, उहे कंहिंखे था ॾियनि, उतां कमाइनि था। वकील खे ख़बर आहे त इहो इलीगल घर आहे, ठहियल ई इलीगल आहे। इन शहर में, इन समाज में, या हिते जेके वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं आहिनि, केतिरियूं केतिरियूं वॾियूं बिल्डिंगूं आहिनि, या केतिरा टावर्स आहिनि, घणा टावर्स ड्रया बि आहिनि तव्हांजे साम्हूं। जी। उते हुनखे ख़बर, हू करोड़ रुपया कमाए थो बिल्डर। वकील खे ख़बर आहे त इहो ग़लति ठहियलु आहे, त पोइ हू हुते आवाज़ थो उथारे त इहो ग़लति आहे, हू कब्ज़ो छॾाईंदो आहे। हाणे छा आहे त हिकिड़ो कब्ज़ा जेको माफ़िया आहे, उनखे ख़बर पई आहे त हाणे छॾाइण वारो त इनखे ई बदनाम करे कब्ज़ो थो करे। बेसिकली हू कब्ज़ो नथो करे, हू तव्हां खां पंहिंजो कब्ज़ो छॾाए थो। हू चए थो इहो पंहिंजे राइटफुल कंहिं माण्हूअ खे मिले। ॾिसो न, असां वटि छा हूंदो आहे, ज़मीन सही हुजे, अलॉटमेंट हुजे, रजिस्ट्री डॉक्यूमेंट्स हुजनि, सभु हुजनि, ईअं जी, हूंदो आहे न। ईअं ई आहे। हिन डॉक्यूमेंट आहिनि, तव्हांजूं कॉलोनियूं केतिरियूं आहिनि कराची में या पूरे में, तव्हां ॾिसो। अच्छा, उते जेकॾहिं वकील वञे थो, उन्हनि खे चवे थो त उहो वकील, हुनखे इहो मीडिया या ॾेखारियो थो वञे त वकील कब्ज़ो थो करे। वकील कब्ज़ो न कंदो आहे। हा, मूं वरी ॻाल्हि कई त ॾिसो किथे हर तव्हांजी मीडिया में बि, या हर डॉक्टरी में हुजे, मेडिकल हुजे, तालीम हुजे, सुठा माण्हू बि हूंदा त थोरा घणा ईअं हूंदा आहिनि त केरु माण्हू हुनजो ग़लति फ़ाइदो, मिसाल पुलिस आहे, पुलिस जो कमु केतिरो बहितरीनु आहे, पर जेकॾहिं हुनजो ग़लति फ़ाइदो वठी हुनजो केतिरा नाजाइज़ थो करे। वकील बि केतिरो समाज जो हिकिड़ो वकील, अलाह जो नालो आहे, वकालत कंदड़, आवाज़ उथारींदड़, हेतिरा वॾा सुठा कि तव्हांजो केनाल, तव्हांजो दरिया, तव्हांजा सिंध जा जेके बि इशूज़, न्याणियुनि ते मसइला थियनि, रेप्स थियनि, तव्हांजो वकील अॻियां आहे। तव्हांजो पाणीअ जो मसइलो थिए थो, सर्वाइवल जो मसइलो आहे न, दरिया जो मसइलो, सर्वाइवल जो, तव्हांजो ज़मीनूं पे वञे, असांजे हक़नि जो मसइलो आहे। जी, राइट, जी। उते बि तव्हांजो ईअं, तव्हांजी मिसिंग पर्सन, माना फंडामेंटल राइट आहे, माण्हू खंभिजी था वञनि, उन्हनि खे टार्चर कयो थो वञे, पहिरियां वकील थो निकिरे, माण्हुनि खे उत्साह थो पैदा थिए। पोइ इहो पोइ छो मिसकॉन्सेप्ट ॾिनो वियो आहे त वकील ई कब्ज़ो करे थो ऐं वकील खे जेतिरी लॉ जी ख़बर आहे उहो ई लॉ खे मिसयूज़ कंदो आहे। ज़रूरु तव्हां खां पुछंदमि। नाज़रीन, वठूं था नंढिड़ो ब्रेक, केॾां न वञो, वापसि था अचूं, इन सवाल जो जवाबु सुमेर साहिब खां वठंदासीं। जी नाज़रीन, भली कार, वापसि अची विया आहियूं पंहिंजे मॉर्निंग विद आवाज़ प्रोग्राम में। ॻाल्हि अध में हुई त इहे कब्ज़ा आख़िर कनि केरु था, जेके वीडियोज़ वायरल थींदियूं आहिनि, जेके ॾिसूं पिया त मार कुट, हिकु त ग्रुप बंदी जेका लॻी पई आहे। अगरि वकील ई पाण में ग्रुप्स ठाहींदा त आम आवाम खे इंसाफ़ केरु ॾींदो? सुमेर साहिब, पहिरीं ॻाल्हि त वकील कब्ज़ो न कंदो अथव। जी, मां वरी उन ॻाल्हि खे ॿीहर था चओ, छो त तव्हां जी, उन ॻाल्हि जी। खे वरी ॿीहर चयो त मां वरी चवां थो त वकील कब्ज़ो छॾाईंदो आहे। ठीकु आहे। सुठा वकील, महिनती वकील, कानून ॼाणींदड़ वकील, मूं तव्हांखे ॿुधायो त हिते जेतिरे बि इलीगल कॉलोनीज़ आहिनि, कंस्ट्रक्शन्स आहिनि, बिल्डिंगूं आहिनि, जेके बिल्डर करोड़ रुपया आम माण्हूअ खां, ग़रीबनि खां फॿाए वेठा आहिनि, जिन जा काग़ज़ ई न आहिनि, उन्हनि खां किराए जे मद ते 50,000 लख रुपया, 3-3 लख रुपया वठनि पिया, जंहिंजो डॉक्यूमेंट ई न आहे,
त पोइ वकील हुन ते आवाज़ थो उथारे त इहो इलीगल, तुंहिंजो सॼो कमु इलीगल आहे, हाणे या तूं कब्ज़ो छॾ, वकील कब्ज़ो छॾाईंदो आहे। छॾाईंदो आहे। नंबर 1 जेसि ताईं तालुक़ु आहे त हाणे हिकिड़ो ग्रुप सी जेसि ताईं तालुक़ु आहे त यादि रखिजो दुनिया में ई आहे, हिकिड़ा स्टेटस को जा हामी हूंदा आहिनि, हिकिड़ा एंटाई हूंदा आहिनि, जी हिकिड़ा इस्टेब्लिशमेंट जा माण्हू हूंदा आहिनि, हिकिड़ा एंटी इस्टेब्लिशमेंट हूंदा आहिनि। हिकिड़ा स्टेटस को खे हलाईंदा आहिनि, ईअं ई रहंदो रहे, हलंदो रहे, भली कंहिंखे मोचड़ा लॻनि, भली माण्हुनि सां ज़ुल्म थींदो रहे, भले मायुनि खे विढ़ंदा रहनि, भली मिसिंग पर्सन थींदो रहे, हिकिड़नि जो कॉन्सेप्ट बि आहे। ऐं या वरी ॿिया वरी ख़ौफ़, न त असां न ॻाल्हाईंदासीं, असांजो छा वञे, हिन ते छो मायुनि ते ॻाल्हाए, असांजो छा वञे, मिसिंग पर्सन ते न ॻाल्हाईंदासीं, मतां असांखे खॼियो वञे, हिकिड़ो वरी ख़ौफ़ जो माहौल। हिकिड़ो माण्हू उहो थो हुजे, हिकिड़ो चवंदो छो मिसिंग पर्सन, हू मूं वांगुरु इंसानु, हिनखे आज़ादी हो का, जीअं तोखे आज़ादी हो का, मूंखे बि आज़ादी हो का, हुनखे बि आज़ादी। मिसिंग छो, राइट फ्रीडम ऑफ स्पीच हुनखे मिलियल आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हुनखे मिलियल आहे, फ्रीडम ऑफ विल हुनखे मिलियल आहे। त पोइ तव्हां पंहिंजे कानूननि जे आर्टिकलनि जी भञकड़ियूं त तव्हां था कयो। तव्हां जंहिं महिल वस थो पुॼेव त जंहिंखे दिलि चयो आर्टिकल 6 लॻाए वज़ीर आज़म खे फांसियूं ॾियो, तव्हां खणायो, तव्हां ॿधाए छॾियो, हिन वक़्तु बि तव्हांजा वज़ीर आज़म जेल में पिया आहिनि, माना जेको तव्हांजे डिसेंट में आहे उहो तव्हां लाइ सही न आहे। इन करे थोरो सम्झण जी ज़रूरत आहे त समाज खे डिसेंट वॉइस खे पोइ कॾहिं कब्ज़ा माफ़िया थो चयो वञे, कॾहिं डिसेंट वॉइस खे एंटी एस्टेब्लिशमेंट खे उन्हनि खे झेड़ाको ऐं ग्रुप इहे चयो थो वञे। छाजे करे त उहो उन्हनि में यस में नथो थिए, उहो यस करे ई कोन थो, हू सरेंडर नथो करे, हू विढ़े थो। औरत सां ज़ुल्म थिए थो, विढ़े थो, मिसिंग पर्सन थिए थो, हू विढ़े थो, किथे कब्ज़ो थिए थो, हू विढ़े थो, कंहिंसां ज़ुल्म थिए थो, कंहिं बि ज़ुल्म सां। मां रिसेंट जेको तव्हां सिंध में हेॾा थर में ॾिसो, इहे सोलंकी बिरादरी जूं मायुनि सां ज़ुल्म थियो, हिते थियो, तव्हां राति जो मां ऐं असां सभु दोस्त जेके प्रेस क्लब ते हुआसीं, इवन तो वकीलनि सां बि ज़ुल्म थींदो आहे तॾहिं बि तव्हां आवाज़ उथारींदा असां आवाज़ उथारींदा आहियूं। माना हिकिड़ो ई तबिको, हाणे छा आहे, हिकिड़ो तबिको आहे, हिकिड़ा त सरकारी थी विया, ठीकु आहे, सरकारी माना नौकरियूं थी वियूं, उन्हनि जी लिखियल ई हूंदो आहे त बाबा पोइ नौकरियां निकिरींदा, हिकिड़नि जो मजबूरी। हिकिड़नि वरी दरबारी थींदा आहिनि, सरकारी बि हूंदा आहिनि, ॿिया दरबारी थी वेंदा आहिनि। तारीख़ खां आहे तव्हांजी हिन वक़्तु, मां हमेशह इहा ई ॻाल्हि कंदो आहियां, सोसाइटी जी बदकिस्मती, जिते अदीब तव्हांजी नोबल प्राइज़ हिन महिल ताईं लिटरेचर में छो नथो ॾिनो वञे, तव्हांजो साइंस अॼु ॾींहं ताईं नोबल प्राइज़ छो न थियो आहे, तव्हांजो साइंसदान छो नथो पैदा थिए, छो त तव्हां साइंस उहा पढ़ायो ई कोन था। तव्हां अॼु बि साइंस उन दौर जी जेका तव्हां पढ़ी हूंदी उन खां अॻु में उहा पढ़े अॼु ॾींहं ताईं उहा, ऐं तव्हांखे ख़बर न आहे त AI जे दौर जे करे साइंस ई चेंज थी वई आहे, जी शयूं चेंज थी वियूं आहिनि, असांखे कोन्हे। ईअं ई तव्हांखे कानूननि जी ख़बर न आहे, ईअं ई तव्हांखे सिस्टम जी, पोइ जेको माण्हू तव्हांजे डिसेंट में थो अचे, तव्हां उनखे चओ था कहिड़ो बि नालो करे, हू सरेंडर नथो करे, हू सरेंडर नथो करे। वकील सरेंडर जेको जेन्युइन वकील आहे उहो उन्हनि जी यस में नथो थिए। सरकारी खां पोइ दरबारी थींदा आहिनि, पोइ उहे चवंदा आहिनि त असांखे बेनिफिशियरी हूंदा आहिनि, सिस्टम जा हिकिड़ा सिस्टम जा माण्हू हूंदा आहिनि, ॿिया सिस्टम जा बेनिफिशियरी हूंदा आहिनि। जेके आम माण्हू लाइ राय कनि था, उहे विढ़नि था, उहे न सिस्टम जा बेनिफिशियरी थींदा आहिनि, उहे कंहिंजो बेनिफिशियरी, उहे अलालोक माण्हू हूंदा अथव, उहे जंग पंहिंजी विढ़ंदा अथव, आम ॿिए माण्हू जी जंग विढ़ंदा आहिनि, छो त हुनखे ख़बर हूंदी आहे त हिन माण्हू खे कानून जी ख़बर न आहे, मूंखे कानून जी ख़बर आहे, हुनखे पुलिस वारो ग़लति थो करे, हुनखे जेको पुलिस वारो ग़लति पकड़े वेठो आहे, हिकिड़ो ट्रैफ़िक वारो हुन सां ग़लति थो ज़ुल्म करे। ॿी जेका हिते ॻाल्हि थी, मां हुन वधा कयां थो त कानूननि में छाजे करे आहे त हिते कानून जी जेका ट्रोड़ थी थिए या भञकड़ियूं थियूं थियनि या माण्हू भञी था छॾनि कानून। ॾिसो, कानून जी भञकड़ी उते थींदी आहे जिते अलॻि अलॻि कानून हुजनि, अमीर जे लाइ अलॻि कानून, ग़रीब लाइ अलॻि कानून। अमीर जेके गाॾी, वॾी गाॾीअ जी भली शीशा हुजनि, हुन में हथियार हुजनि, हुन में छा बि हुजे, हुन में नार्कोटिक्स हुजे, कंहिं बि पुलिस वारे खे एतिरी ताक़त आहे उन जी गाॾी रोके, उनखे पकड़े, उहो अंदरि करे। जॾहिं जंहिं ॾींहुं ईअं थींदो न, वज़ीर आज़म मिनिस्टर पकड़जी या अहिड़ी शइ ते पकड़जंदा न, ग़रीब पंहिंजे पाण ग़रीब कॾहिं बि न कंदो, पर हू गुस्सो कढंदो आहे। मां तव्हांखे ॿुधायां न, हिकिड़ी समाज जूं हिकिड़ा गुस्सा आहिनि, ग़रीब डिसअपॉइंट आहे, न हुनखे बुख बदाली, घर वञे लोड शेडिंग, वरी बिल बि अचेसि उनजो, उन ई ग़रीबनि जे हिते इलाइक़नि में घणा इलाइक़ा आहिनि, हिकिड़ो मिंट बि लोड शेडिंग न थींदी अथव, हिकिड़ा इलाइक़ा आहिनि 12-12 कलाक लोड शेडिंग। चओ त सही था तव्हां। पोइ इहो गुस्सो किथां कढंदा आहिनि, पोइ कॾहिं उल्टो हलंदा आहिनि, कानून बंदि करे, ऐं कानून बि सिर्फ़ु उनजो हूंदो आहे, वॾा पहिरां वॾनि चोरनि, वॾो चोर जेसि ताईं न पकड़बो, नंढे चोर ते अची करे तव्हां ग़लति था कयो। बिल्कुलु। अच्छा, जीअं कानून आहिनि, हर शइ आहे,
वकील बि माशाल्लाह खोड़ सारा हाणे त अलाह अञा तरक्की ॾे वकीलनि में, असांजा वकील माशाल्लाह खोड़ सारा आहिनि। फीसेस भी बढ़ गई हैं महवे साहिबा, क्यों इतनी फीसेस लेते हैं आप लोग? भाई इतना केस चलाते हैं फिर कहते हैं नहीं भी लेंदी चलेगा, अभी और फीस चाहिए। वाई? जी फीस का जो है देखिए, एक तो हमारे जो मल्टीपल फैक्टर्स होते हैं, इसमें कोर्ट एक्सपेंसेस हमारे होते हैं जी, उसके अलावा ट्रैवलिंग कास्ट होती है। अभी देखिए अगर हम बात करें सिंपली एक फ़ोटोकॉपी के पेज की, ठीक है, वही हमें 5 से 7 रुपए का एक पेज मिल रहा है, ठीक है, और हमने ड्राफ्टिंग के लिए कम से कम हमारे 50 पेजेस जो रिक्वायर्ड होते हैं, फिर ड्राफ्टर का अलग से एक्सपेंस, बिजली का बिल, ये ट्रैवलिंग कास्ट और कोर्ट फीसेस होती हैं हमारे पास। जैसे सिविल केसेस होते हैं उसमें कोर्ट फीस हमें भरनी पड़ती है। वो चीज़ें हैं जो एक आम इंसान को या किसी भी हमारे पास आने वाले साइल को नहीं पता। उनको ये लगता है कि हम जाएंगे, मामला रखेंगे और ये केस वकील साहब कर देंगे, लेकिन उसके दौरान पूरा प्रोसेस होता है। उस प्रोसेस में एवरी स्टेप पे हमें कॉस्ट पे करनी पड़ती है। हर एक प्रोसीडिंग के जिस भी मरहले में हम जाते हैं उसमें हमारे एक्सपेंसेस होते हैं। उसमें 2 से 3 तरह के एक्सपेंसेस हैं। कोर्ट का एक्सपेंस है, प्रिपरेशन के लिए हमारा होता है, सर्विस है तो उस पर हमारा जो है वो हमें पेमेंट करनी पड़ती है। जैसे सर्विस है, पब्लिकेशन करानी है, किसी भी अच्छे न्यूज़पेपर में कराएं 3 से 5 हज़ार रुपये तो पक्के होते हैं, ठीक है, मिनिमम, ठीक है। आप अगर आप विया बस में ट्रैवल करें तो 1 से 2 हज़ार रुपये एक दिन का ट्रैवलिंग कास्ट होती है, ठीक है। उसके अलावा जो देखिए, ये तो बहुत से लोग जो हैं, बहुत से वकील फीसेस बहुत कम लेते हैं, फीसबिलिल्लाह भी काम कर देते हैं। और बहुत सी जगहों पे जो अच्छे लोग होते हैं जो फाइनेंशियली अफोर्ड करते हैं, उनसे अच्छी फीस भी ले ली जाती है। ऑन द अदर साइड कोर्ट ने भी प्रॉपर केसेस और इस फार्म में जो है आप खुद प्रोसीड करें उस तरह भी रायत दी हुई है। लेकिन इन सब चीज़ों को मद्देनज़र रखते हुए, इनके कंसीडर करने के बावजूद अगर हम देखें तो जो प्रोसीडिंग के एक्सपेंसेस हैं वो इतने ज़्यादा हैं कि उनको मीट करना और उनको अफोर्ड करना, बियर करना एडवोकेट की फ़ीस के अलावा वो बहुत ज़्यादा हो जाते हैं, जिसकी वजह से हमें जो अपनी फ़ीस एज़ पर जो है वो केस लेनी पड़ती है। और फिर इसमें ये होता है कि देखिए फ़ीस तो मुश्किल से जो है ना वो आपके एक्सपेंसेस बेयर होते हैं, ठीक है। जैसे हाई प्रोफाइल एडवोकेट्स हैं, यस, ये चार्ज हाई प्रोफाइल केसेस जैसे उनके ज़्यादा होती है, करोड़ों में भी कई लेते हैं, कोई लाखों में लेते हैं। पूछूंगी मैं सुमेर साहब से भी। मैं किराए की गाड़ी से आया हूँ। फिर वो ये तो ये कि वो स्टेटस पे भी डिपेंड करता है कि आप किस क्लास का या किस लेवल का केस डील कर रहे हैं। जैसे अब आपके पास कोई जैसे इमरान खान साहब का केस है, या जैसे हमारे पास पॉलिटिशियंस होते हैं, या हाई प्रोफाइल केसेस, ये तो बहुत हाई प्रोफाइल हो गई। तो मैं आम केसेस की बात कर रही हूँ, या फिर प्रोबोनो केसेस पे तव्हां वठंदा आहियो। पर सुमेर साहब केतिरी फीस वठनि था अॼुकल्ह? ज़रूरत ख़ैर पइजी थी सघे कंहिंखे बि, तव्हांखे टीवी ते खोड़ माण्हू ॾिसनि था। असल ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेका ॻाल्हि हली पई त फीस जो जेसि ताईं तालुक आहे त हिकिड़ो त निज़ाम ई आहे कैपिटलिज़म सिस्टम में हर माण्हूअ खे ज़रूरतूं ओतिरियूं वधंदियूं आहिनि। ॿी त ॾिसो, सुठो कमु करण लाइ महिनत घणी करणी पवंदी आहे जी। मिसाल को मर्डर ट्रायल आहे, उन में महिनत ओतिरी घणी हूंदी। ही उहो ई डॉक्टर वारो सिस्टम आहे त या त गलीअ जे जेको रोज़ जेको तव्हांखे पीली थैली ॾिए ऐं पोइ रोज़ इंजेक्शन हणे 500 रुपया वठे, या 5000 डॉक्टर जेको साउथ सिटी में वेठो आहे या आगा खान में वेठो आहे, या हिकिड़ो बहितरीनु स्पेशलिस्ट आहे। हू छो स्पेशलिस्ट हूंदो आहे? हुनजी रिसर्च हूंदी आहे, हू ॿाहिरां पढ़ी ईंदो आहे, हू पंहिंजो हुनजो एक्सपेंस करे ईंदो आहे, हू थकिजी माना जेतिरी महिनत कंदो आहे पंहिंजे केस ते, पोइ हुनखे पोइ माण्हू प्रिफर कंदो आहे ऐं हू पंहिंजी चार्ज वठंदो आहे, ठीकु आहे। पर इन ई जॻह ते हिकिड़े माण्हू गलीअ में वेठो आहे ऐं केतिरा क्वैक्स हूंदा आहिनि, डॉक्टर बि न हूंदा आहिनि। तव्हां इमेजिन नथा करे सघो, इंटीरियर में कैंसर जो इलाजु कंदा अथव इहे जेके गलीअ में क्वैक डॉक्टर बि न हूंदा अथव। इहा सूरत हाल आहे। पोइ या त फ्री वारा उहे वेठा हूंदा आहिनि, या 500,000 वारा हूंदा आहिनि, या त पैसा। वकालत में बि ईअं ई अथव। छा हूंदो आहे त थोरी फीस वठण वारा सिंसियर पोइ न थींदा आहिनि, केस खे छॾे ॾींदा आहिनि, महिनत न करे, हुनजी चार्ज न करे। छाजे करे? पैसा जेके मिलिया, जेके न मिलिया, महिनत न कंदा आहिनि। जेको चार्ज वधीक वठंदो, हिकिड़ो त हुनजो नाले जो बि हूंदो आहे, सीनियर वकील हूंदो, हुनखे लॉ जी ख़बर हूंदी, पर महिनत बि ओतिरी कंदो। छाजे करे? हाणे हुनजी रिस्पेक्ट जो सुवालु हूंदो आहे, हू सही तरह
प्लीड करे सघंदो आहे, जीअं हिकिड़ो डॉक्टर सही तरह ऑपरेशन करे सघंदो आहे जी। ऐं हुनजी फीस सुठी वठंदो आहे, ईअं सुठो वकील सुठी फीस पंहिंजी महिनत जी वठंदो आहे, पंहिंजी मज़दूरी जी वठंदो आहे, त हुनखे महिनत घणी करणी पवंदी। हा मिलियंस ऑफ, ॾिसो हाणे वरी हिते बि हुजणु खपे त असां वटि अनलिमिटेड आहे, जी त माना कंहिंजी बि मर्ज़ी आहे मिलियंस वठे ट्रिलियंस वठे। हाणे इहा बि आहे त जीअं हीउ हिकिड़ो शो बिज़ टाइप आहे त कंहिंजी फीस केतिरी आहे, को मशहूरु थी थो वञे, रातो राति कंहिं केस में मशहूरु थी वञे, पोइ उनजी फीस चढ़ी वई, फीस चढ़ी सिस्टम ई अहिड़ो आहे। जी त ईअं ई को हीरो आहे, उनजी अॼु केरु कोन थो सुञाणे, सुभाणे थोरो बि को मशहूरु थी वेंदो, मीडिया जो बि सिस्टम आहे, को अॼु ॾींहं ताईं हुनखे केरु कोन पियो ऐं पोइ तव्हां वधीक पोइ- फीस वठंदव जेतिरो मशहूरु, हाणे इहो सिस्टम आहे न, जी। सिस्टम दुरुस्त हुजे या ईअं हुजे माना सुठो तव्हां हुजे। मञो था तव्हां फीस घटि वधि या वरी उन खां वधि वठी सघो था? असांखे त माना इहो आहे त महिनत जी मज़दूरी जी पैसा आहिनि, इहे असां मज़दूरी जा पैसा बहितरीन वठंदा सुमेर आहियूं। साहब, बहितरीन ॻाल्हियूं खोड़ सारियूं आहिनि इस पर- साल अबाउट जी। परफॉर्मेंस क्या, आपकी परफॉर्मेंस क्या, आपकी कैपेबिलिटी क्या जी, है, बिल्कुल, सही आपकी कह रही हैं। अप्रोच क्या है। अगर आपकी अप्रोच अच्छी है तो फिर जाहिर सी बात है, सर वाली बात है कि आप ब्रांड है, ब्रांड के लिए तो फिर ब्रांड आपको तो फिर ब्रांड का हाँ। या फिर तो आपको उसमें ब्रांड आपको चाहिए या शर्ट तो ही वो मिलेंगी। क्विक चाहिए कोई या चाहिए, जो गली वाला जो depends चाहिए। on you। रिजल्ट बेस्ड चल रहे हैं या फिर आपने जो है बजट लेकिन ये है कि यहाँ पे एक अच्छे वकील मतलब वो भी हैं कि जी। जैसे प्रोबोनो आपने कहा, ये अच्छा लीगल एड सोसाइटीज बनी हुई हैं, यहाँ पे वकुला की एक बड़ी तंजीमें हैं जो फ्री ऑफ कास्ट चलती है, जेलों में केस लगाती हैं, फिर आप उनको भी दे सकते हैं, लेकिन जब आपको रिजल्ट ब्रांड नहीं चाहिए होगा, या फिर केस के लिए रिजल्ट इतना बेस्ड नहीं चाहिए, हो तो चलेंगे। पैसा लगाया खर्चा क्योंकि तो करना जब पड़ेगा। आप लगेगा, खर्चा पैसा करते हो ना, लगेगा। फिर जी। जो है रिस्पॉन्सिबिलिटी लेता है वकील, वो रिसर्च भी करता है, वो ड्राफ्टिंग भी बड़ी मीन मेक से करता है, वो प्रेजेंट भी बड़े अच्छे इसलिए तरीके हमारी से होता हलाल है। की कमाई है। Oh Yes. my God। दिन रात जाके बहुत अच्छा लगा आप दोनों से बात करके। सुमेर जमा साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजी तव्हां क़ीमती टाइम कढी आवाज़ टीवी ते आया। उम्मीद कर तव्हांजी महिरबानी, एतिरो असांखे सुठो लॻंदो आहे त जेकॾहिं होस्ट एतिरा सुठा हुजनि ऐं क्वेश्चन कनि त असांखे सुठो लॻंदो आहे। थैंक यू सो मच। महविश बशीर साहिबा, थैंक यू सो मच। आप प्रोग्राम में आई, अपना कीमती टाइम निकाल के। नाज़रीन, ॻाल्हियूं त अञा खोड़ सारियूं हुयूं, जॾहिं हेॾा एक्टिव माण्हू अचनि, पुरजोश माण्हू अचनि त दिलि न कंदो आहे त असीं इजाज़त वठूं। ख़ैर टाइम बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे, सबाबरो तव्हां खां वठंदी इजाज़त। इन ई दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। ॿीहर मिलंदासीं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।